सो हाणे कुछ सवाल ज़रूरी जेके तव्हां करणु चाहियो उहे कल्ह के ॾींहं जे हवाले सां वठूं था, पोइ उन्हनि जा सभु सुवाल वठी हिकु ई जवाबु करे ऐं पहुचूं था पंहिंजे अॼोके मौज़ूअनि ते। इहो ठीकु आहे? सो जेके सवाल हुजनि त मां हाउस खे ओपन था कयूं। जी, वन बाय वन दोस्तनि खे माइक ॾियो। हा सर, मुंहिंजो सुवाल इहो आहे त कल्ह जेको पाण फ़लसफ़े जी जेका ओसर पढ़ी या फ़लसफ़ो कीअं उसिरियो, कहिड़ा दौर जेका हू गुज़री ऐं अॼु ताईं पहुतो, सो अॼु जे दौर में फ़लसफ़े जी अहमियत कहिड़ी आहे ऐं अॼु जे दौर में असां फ़लसफ़ो छो पढ़ूं? उनजे हवाले सां इहो सुवाल आहे त अॼु जे दौर में फ़लसफ़े जी अहमियत कहिड़ी आहे या फ़लसफ़ो किथे बीठल आहे? तमामु सुठी ॻाल्हि। सर, मूंखे ॿ टे सुवाल पुछणा आहिनि जेको तव्हां कल्ह ॻाल्हि रखी। पहिरीं जेको ॻाल्हि रखी, दुनिया में माण्हू हिकिड़ो ठगनि जो टोलो। हाणे माण्हू ॼाए जनम खां न को ठग आहे न को शरीफ़ आहे। इहो ओचितो ठग वारो छा लका आहे यार? त मतिलबु हिकिड़ो नुक़्ते नज़रात माण्हू थींदा ई ठग आहिनि, उनखे वञूं, या हिकिड़ो नुक़्ते नज़र आहे ठग न आहे, इहो को सोशल लकाउ आहे मतिलबु ठग थियण वारो या शरीफ़ थियण वारो? इन ते रोशनी विझो। ॿी ॻाल्हि त तव्हां कई आर्टिस्ट जे हवाले सां, त आर्टिस्ट हैरत में रहणु चाहींदो आहे ऐं उहो कानून ऐं उसूलनि ते नाहे सोचंदो न आहे। जेकॾहिं उहो सोचणु शुरू कयो त उनजो आर्ट ख़तमु थींदो। पोइ वरी तव्हां मिसाल ॾिनो डाविंची जो, त उहो आर्टिस्ट बि हो, फिलासफ़र बि हो, त इते ॻाल्हियूं मुतज़ाद थी वियूं ऐं इन ते रोशनी विझो। ऐं मुंहिंजो जेको टियों सुवाल आहे उहो हिकिड़ो जेको साईं पुछियो त हिकिड़ो फ़लसफ़े नुक़्ते नज़र आहे त साइंस खे हाणे फ़लसफ़े जी ज़रूरत न आहे। इवन स्टीफन हॉकिंग बि इन ख़्याल जो हो त साइंस खे हाणे फ़लसफ़े जी ज़रूरत न आहे ऐं साइंस पंहिंजो कमु करे सघे थी। इन ते तव्हां वधीक रोशनी विझो। दोस्त जीअं सवाल कयो आर्ट जे हवाले सां, त तव्हां चओ त 4 क़िस्म जा माण्हू पैदा थिया आहिनि। हिकिड़ा उहे जेके महदूद सोच खे पंहिंजे ताक़त में तब्दील करे पोइ किंग प्रीस्ट बणिया या हुक्मरान बणिया। ऐं 3 नंबर ते तव्हां ॻाल्हि कई आर्टिस्टनि जी, त आर्टिस्ट जेके हूंदा आहिनि उहे पंहिंजे बसि तस्वर में हूंदा आहिनि या उहे तस्वीरूं ठाहींदा आहिनि, आर्ट कंदा आहिनि, उन्हनि जो दुनिया जी तब्दीलियुनि जा फ़लसफ़ानी सोचनि सां वास्तो न हूंदो आहे। त उते मार्क्स जी कोटेशन तव्हां सां शेयर कंदुसि। मार्क्स चवे थो फ़न ऐं फ़लसफ़ो ज़िंदगी जूं ज़रूरतूं न आहिनि हूंदियूं, पर उहे असल में हूंदियूं ई ज़िंदगी आहिनि, ॿई शयूं इहे। सो बेसिकली मुंहिंजो सुवाल इहे तसरी हुई मुंहिंजी। ऐं तव्हां सां सुवाल इहो आहे त तव्हां बार बार ख़ुशी जी ॻाल्हि कई, मुसरत जंहिंखे तव्हां एपिक्यूरस सां बि ॻाल्हि कई आहे ॿिनि दोस्तनि, त तव्हां उन्हनि जी थ्योरी ॿुधाई त असल में ख़ुशी छा खे था सम्झनि। ऐं सिर्फ़ु इहो तव्हां खां पुछणु थो चाहियां, तव्हांजी नज़र में ख़ुशी छा आहे? साईं जामी, इहो पहिरियों सुवाल मुंहिंजो इहो आहे त जेको मिडल ईस्ट में जेका आहे रोशन ख़्याली थिए थी, या जीअं तव्हां बनो अब्बास वारनि जी ॻाल्हि कई, मामून रशीदारनि जी या इन्हनि जी, त उते उहे किताबनि जा तर्जुमा वग़ैरह थींदा हुया। उन्हनि जा बुनियाद कहिड़ा हुया? त उन दौर में जेको आहे मुस्लिम सल्तनत जेका आहे रोशन ख़्यालीअ तरफ़ वञे थी, जॾहिं त हींअर जेका आहे उहा इस्लामिफोबिया ऐं ॾाढो जेको आहे रुजत परस्ती जे दौर में जेको आहे उहा रोज़ बरोज़ जेको आहे वठिजंदी थी वञे। ॿियो सुवाल इहो आहे त जेको तनक़ीदी सवाल, शऊर, सम्झ यूनान में पैदा थिए थी, उहा ॿियनि खितनि में एतिरी छो न जेका आहे उहा डेवलप थी सघी या तरक़ी करे सघी? उन जा कहिड़ा सबबु आहिनि? असां वटि अहिड़ो क्रिटिकल ख़्यालु छो नथो पैदा थिए जेको उते जेको आहे यूनान में पैदा थियो? उते डिस्कस, बस, थीसिस, एंटीथीसिस, सिंथेसिस, इहे सॼा बस था हलनि। हिते माण्हू माना तनक़ीद ॿुधण खां बि छो था लवाइनि? त इहो थोरो। जी हसन सर, मुंहिंजो सुवाल आहे हिकिड़ो, असल में जेका फ़लसफ़े जी हिकिड़ी तारीख़ आहे, हिकिड़ो मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे। मूंखे इहा ख़बर न आहे त फ़लसफ़े जा जेके दोस्त आहिनि उहे उनखे कीअं था ॾिसनि, पर मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो नुक़्ते नज़र आहे त फ़लसफ़े जी हिकिड़ी जेका तारीख़ आहे सॼी, जेका हिकिड़ी रियलिज़म ऐं आइडियलिज़म जे विच में हिकिड़ी तज़ाद जी हिकिड़ी तारीख़ आहे। हाणे असां वटि अक्सर करे ईअं थींदो आहे त बाबा असां जेको कंहिं शइ ते तसवर करे या जंहिं शइ ते असां लिखी सघूं था, उहा तॾहिं ई असां करे सघूं था जॾहिं उहा असां ॾिसूं। मसलन मां गुल ॾिसां थो त मां गुल ते हिकिड़ो ख़ूबसूरत नज़म लिखी सघां थो, ठीकु आहे। हाणे हिकिड़ो हिते सुवाल थो उभिरे त जेकॾहिं ईअं ई आहे, हिकिड़ो तसवर असां तॾहिं करे सघूं था जीअं मसलन हिते दुनिया में अहिड़ी का बि शइ कोन्हे जेका असां तसवर कयूं पर हिते मौजूदु कोन हुजे।
त असां वटि हिकिड़ो ख़ुदा जो जेको तस्वर आयो आहे त उहो कीअं आयो आहे जॾहिं त ख़ुदा असां ॾिठो बि कोन्हे को, ऐं उन खां अलावा ख़ुदा असांजे तस्वर खां ई मार आहे, पर पोइ बि असां वटि उन ख़ुदा जो तस्वर मौजूदु आहे। गुल जो तस्वर त मां तॾहिं करे सघंदो मां गुल खे ॾिसां थो, वण जो या माण्हू जो मां तस्वर तॾहिं करे सघंदो मां उन शइ खे ॾिसां थो, पर ख़ुदा जो तस्वर असां वटि कीअं मौजूदु आहे, उहो कीअं आयो या उनजी डेवलपमेंट कीअं थी आहे दुनिया जे अंदरि। महिरबानी। अस्सलाम वालेकुम, मां आहियां प्रदीप कुमार फ्रॉम फिलोसॉफी डिपार्टमेंट। सर मुंहिंजो फर्स्ट क्वेश्चन इहो आहे त फ़लसफ़े खे पढ़ण जो इंसाइक्लोपैडिक जेको वे आहे, आसान तरीक़ो आहे, उहो कहिड़ो आहे? छो त फ़लसफ़े जी जेका टर्मिनोलॉजी आहे उहा तक़रीबन पाण खे नई लॻंदी आहे। जीअं फस्ट डायलैक्टिक्स पहिरीं अखर ॿुधंदा आहियूं त पहिरीं कॾहिं पाण कोन ॿुधो हूंदो, या फस्ट इंटर ताईं कोन ॿुधो हूंदो, त इन खे आसानी सां पढ़ण जो कहिड़ो तरीक़ो आहे? ऐं ॿियो जेको सुवालु आहे त उहो सर, तव्हां कल्ह ग्रीक फिलोसॉफी ते तक़रीबन रोशनी विझी छॾी आहे, लेकिन पैथागोरस जी जेका थ्योरी ऑफ नंबर्स आहे उन खे थोरी तव्हां रोशनी विझंदव त महिरबानी थींदी। सवाल इहो हुयो जो जेके बि ग्रीक रोमन ऐं अरब ऐं यूरोपियन में जेको इहो जर्नी रहियो फिलोसॉफी ऐं साइंस जो, पहिरीं ॻाल्हि त फिलोसॉफी ऐं साइंस खे तव्हां इन में कैटेगराइज़ न कयो, ऐं छो त टॉपिक बि इहो साइंटिफिक अप्रोच ऐं फिलोसॉफी इन में कैटेगराइज़, ऐं तव्हां जेका हिते फिलोसॉफी जी जेके तव्हां सभु ॻाल्हियूं कयूं उहे फ़िलसफ़े में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कंहिं न कंहिं ख़ुदा सां कंहिं न कंहिं बिलीफ सां उहे उन में अटैच हुयूं। त सुवालु इहो आहे त छा फिलोसॉफी रुॻो बिलीफ सां ई अटैच आहे? हालांकि बिलीफ त इहे जेके मज़हब इहे सभु पोइ आया, इहो फ़िलसफ़ो त अञा पहिरियों जो आहे। ग्रीक रोमन त पहिरियों आहे, मज़हब त पोइ आया आहिनि, मसीह पोइ आयो आहे, असांजो पंहिंजो इस्लाम पोइ आयो आहे, ऐं हज़रत मूसा जो जेको दीन आहे उहो पोइ आयो आहे। पर मटीरियलिस्टिक ऐं जेको इन में ख़ुदा जो वजूदु आहे, त इन में तव्हां घणो ज़ोर तव्हां इन ते ई विधो कल्ह ॿिन्हिनि शयुनि ते। त मां इहो थो पुछणु चाहियां त छा सिर्फ़ु फिलोसॉफी साइंस ऐं बिलीफ ते ई डिपेंडेंस उनजो आहे, या इन खां अलावा बि इहा का ॿी शइ इन जो वजूदु रखे थी? थैंक यू। मुंहिंजो सुवाल इहो आहे त मौलाना आज़ाद बि लिखियो आहे या कुझु ॿियनि माण्हुनि जो ख़्यालु आहे त फ़लसफ़े जी जेकी शुरूआति थी आहे उहा यूनान खां अॻु में हिंदुस्तान में थी आहे, जॾहिं त यूरोपी माण्हू इहो दलील था ॾियनि त इहो फ़लसफ़ो न आहे, मज़हब आहे। त मौलाना आज़ाद चए थो त पोइ ईअं जेको बि आइडियलिज़म जो फ़लसफ़ो आहे उन समूरे फ़लसफ़े खे ॿाहिरि कढणो पवंदो। त इन मुतालिक़ तव्हांजो छा ख़्यालु आहे त छा फ़लसफ़े जी जेकी शुरूआति आहे उहा हिंदुस्तान मां थी आहे या न? ऐं जेकॾहिं हिंदुस्तान मां न बि थी आहे तॾहिं बि हिंदुस्तान जो फ़लसफ़े जे हवाले सां कहिड़ो कमु रहियो आहे? छो जो तव्हां सिर्फ़ु ॿिनि कैटेगरीज़ ते ॻाल्हायो, हिकिड़ो यूनानी फ़लसफ़े ते, ॿियो मुस्लिम फ़लसफ़े ते, त हिंदुस्तान जो फ़लसफ़े जे हवाले सां कहिड़ो कमु आहे? सर मुंहिंजो नालो शाहिद खुश आहे, मां LLB कंदो सिंध लॉ कॉलेज मां। मुंहिंजो सुवालु इहो आहे फ़लसफ़ो मज़हब खां मथे छो कोन थी सघियो? मौजूदा दुनिया में फ़लसफ़ो उरूज न मांदो, मगर मज़हबनि उरूज माने सघिया। ॿियो सुवालु इहो आहे, जहिड़े तरीक़े सां डेमोक्रेट्स चयो आहे त ज़िंदगी खां पोइ मौत खां पोइ ज़िंदगी न आहे, इन ॻाल्हि में छा सदाकत आहे, ऐं इन ॻाल्हि में डेमोक्रेट्स छा दलील ॾींदा आहिनि, ऐं तव्हांजी पंहिंजी राय छा आहे इन ॻाल्हि में? अगरि इहा ॻाल्हि आहे त जेका पाण वारा यार 70 हुरनि 72 हुरनि जा ॻाल्हियूं कनि पिया, उहे काॾे वेंदियूं? महिरबानी। हिनखे फ़िक्र उन्हनि जो घणो आहे। जी सिंध, मुंहिंजो नालो लिज़ा जलबाणी आहे, मुंहिंजो तालुक़ु सिंधी शागिर्द तहरीक अवामी तहरीक सां। सर मुंहिंजो सुवालु आहे त तव्हां जेको पहिरीं कैटेगरियूं ॿुधायूं 4 माण्हुनि जूं, हिकिड़ा हुआ तसूफ़ी ऐं सूफ़ी, ॿिया हुआ फ़लसफ़ी, आर्टिस्ट ऐं मज़हबी माण्हू। त सर सुवालु इहो आहे त जेको आइडियलिस्ट फ़लसफ़ो आहे उन में ऐं तसूफ़ में को ख़ासि फ़र्क़ु कोन्हे? कहिड़ो? सर जेको आइडियलिस्ट जेको फ़लसफ़ो आहे आइडियलिज़म, उन में ऐं तसूफ़ में को ख़ासि फ़र्क़ु कोन्हे, पोइ कहिड़ा बुनियाद आहिनि जिन ते तव्हां इन्हनि माण्हुनि जूं 4 कैटेगरियूं बणायूं आहिनि? मतिलबु जेको तसूफ़ आहे उन खे आइडियलिस्ट फ़लसफ़े खां कीअं धार कजे? मुंहिंजो नालो अब्दुल वाहिद आहे, ऐं अंग्रेज़ी अदब जी 3 साल जो शागिर्द आहियां। मुंहिंजो सुवालु इहो आहे त कल्ह जीअं असां शुरू खां जेका ग्रीक या फ़िलासफ़ी जेका स्टार्ट कईसीं, उनखां वठी मुस्लिम जेके माना फ़िलासफ़र आया, उनखां पोइ अॼु जी जेका मॉडर्न फ़िलासफ़ी आहे, उनमें हिकिड़ी ॾाढी अजीब ॻाल्हि मूंखे लॻी त हेसि ताईं तव्हां कंहिं बि माना औरत जो नालो कोन वरितो आहे जेका का फ़िलासफ़र हेसि ताईं रही आहे। माना अॼु ॾींहं ताईं बि इहा ॻाल्हि किथे नज़र नथी अचे त का औरत करे फ़िलासफ़र रही, त इन जे पोयां कहिड़ो सबबु आहे? साइंस छा आहे ऐं उन्हनि जो जेको असांजी हाणोकी ज़िंदगी आहे उनमें उनजो किरदारु कहिड़ो आहे? मुंहिंजो सुवालु इहो आहे त हेसि ताईं जेको असां फ़िलासफ़ी आहे माबेदुल नबियात ते घणी आहे न, ऐं उहा मूं किथे पढ़ियो हुयो त कुझु प्रोपगेंडा तहत के जेके हुननि जा माना ॻाल्हियूं मञाइणियूं हुयूं त उन तहरीकुनि तहत बि कुझु फ़िलासफ़रनि कमु कयो पियो, उन ॻाल्हि ते पंहिंजी ॻाल्हि ते ज़ोर वठायो पिए। त छा कुझु फ़िलासफ़र जेका अध ते फ़िलासफ़ी असांजी उन ते डिपेंडेंट आहे त हिकिड़ी ॻाल्हि खे साबित कयो वञे, जीअं मज़हब में थींदो आहे त फ़िलासफ़ी में छा ईअं ई थियो आहे? अस्सलाम वालेकुम सर,
कल्ह तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त अकल जेको आहे उनखे कंहिं ॻाल्हि जा टुका लॻल न आहिनि हूंदा त उहो जेका ॻाल्हि करनि अकली इंसान जेकी ॻाल्हि कनि त उहो सही हूंदो आहे। त सर उते ई असां जेकॾहिं साइंस ते हिकिड़ी तनक़ीदी निगाह विधूं त साइंस खे कहिड़ा टुका लॻल आहिनि जो असां हुनजी हर ॻाल्हि खे सच सम्झूं। फॉर एग्ज़ाम्पल ग्रेविटी आहे, ग्रेविटी जो त को शेप त न आहे हूंदो जंहिंखे असां सम्झूं त हा ईअं आहे, या मैथमेटिकल जेके बि क्वेश्चन्स आहिनि या जेके बि असां वटि फार्मूलाज़ आहिनि उन्हनि खे असां तनक़ीदी निगाह सां छो नथा ॾिसूं। जी एस एन जी लतीफ़, मुंहिंजो नालो अब्दुल हफ़ीज़ आहे, डिपार्टमेंट फिलासफ़ी 3rd ईयर। मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे त असां जॾहिं फ़लसफ़ो पढ़ूं था त फ़लसफ़े जे अंदरि उन जी शुरूआति खां वठी आख़िर ताईं असां साइंस खे पढ़ंदा अचूं था फ़लसफ़े जे अंदरि, ऐं काफ़ी जेके बि आहिनि जीअं तव्हां कल्ह ॻाल्हि कए पे त फ़लसफ़े जे अंदरि जेके बि मटेरियलिस्ट आहिनि ऐं साइंटिस्ट आहिनि उहे साइंटिस्ट बि रहिया आहिनि ऐं फिलासफ़र बि रहिया आहिनि। त फ़लसफ़े जे अंदरि फिलासफ़ी में कॾहिं बि फ़लसफ़ीअ साइंस खे रिजेक्ट नाहे कयो। उहे जेको आहे सो साइंस खे अपनाईंदा आया आहिनि। ऐं पाण वटि जेको आहे सो फ़लसफ़े डिपार्टमेंट में फिलासफ़ी ऑफ साइंस सब्जेक्ट बि आहे, पर अॼु जे साइंसी नुक़्ते नज़र मुताबिक़ फ़लसफ़ो हिकिड़ो रद्द थी वञे या रद्द थी चुको आहे। जीअं स्टेफन हॉकिंग बि चयो त फ़लसफ़े जी हाणे असांखे ज़रूरत न आहे ऐं फ़लसफ़ो अॼु जे दौर खां पोइ मरी चुको आहे। त इहो हिकिड़ो इंतिहा पसंदाणियो रवैयो छो आहे साइंस जे अंदरि फ़लसफ़े में? सवाल आहे, तव्हां कल्ह तमामु शानदार ॻाल्हायो, तक़रीबन अवाइली दौर खां वठी डेथ ऑफ अरिस्टोटल ताईं तमामु फिलासफ़ी जो सुठो ॻाल्हायो तव्हां। मुंहिंजो जेको सुवालु आहे मुस्लमाननि जे दौर जे हवाले सां आहे। जेको मुस्लमाननि में जेको इल्मी फ़िक्री ऐं फिलासफ़ी जेको डिक्लाइन आहे, जेको ज़वाल आहे, उन जा पेरा केॾांहुं था वञनि? छा उहो मुस्लमान जेके फिलासफ़र आहिनि उन्हनि ॾांहुं या पॉलिटिकल थिंकर आहिनि उन्हनि ॾांहुं या पॉलिटिकल लीडर आहिनि उन्हनि ॾांहुं वञे थो, जेको ज़वाल अञा ताईं असांखे नज़र अचे थो। ॿियो साईं हिकिड़ो सफ़ा बेसिक सुवालु आहे, ज़िंदगी असां घर खां जीअं क़दम रखूं था वरी वापसी वञूं था त ज़िंदगी में घणा मोंझारा आहिनि, घणा मसइला आहिनि। छा उन सभिनी मोंझारनि ऐं मसइलनि जो हल फिलासफ़ी में आहे? ॿियो साईं तव्हां यूनिवर्स जे हवाले सां कल्ह हिकिड़ी इवोल्यूशन जेका यूनिवर्स जी आहे उन हिसाब सां कल्ह हिकिड़ी पॉइंट रखी त ऑक्सीजन ऐं हाइड्रोजन जो मेलाप न थी आहे त असां कोन ठहूं हा। हाणे इहो बिग बैंग जेको अञा ताईं तज़ाद हले थो पियो, केरु उन ते अञा सेटिस्फाई कोन्हे। त सवाल इहो पैदा थिए थो त उहे ऑक्सीजन हाइड्रोजन ऐं वाटर जेको पाणी आहे उहे किथां आया? इहे सम्झो सवाल। सर मुंहिंजो नालो ज़ैनुल आबिदीन जुणे जो आहे। बेसिकली मां इंग्लिश डिपार्टमेंट जो पास आउट आहियां ऐं एम.फिल स्कॉलर बि आहियां। तव्हांजो कल्ह लेक्चर अच्छा आवाज़ कोन पियो अचे? सो बेसिकली क्वेश्चन इहो आहे मुंहिंजो कि जेके सवाल हुया तक़रीबन दोस्तनि करे छॾिया, मुंझारो काफ़ी इन तव्हांजे जवाबनि में मिली वेंदो। तमामु बेसिक सवाल आहे त असां दुनिया जी तमामु इल्मनि जे मुताबिक़ या तारीख़ मुताबिक़ असां माण्हुनि जा किताब पढ़ूं था ऐं हर माण्हू अॼु जे जदीद दौर में हिकु हिकु नंढी नंढी शइ ते तिब आज़माई करे। बट बेसिक सवाल सिंपली इहो आहे त सही तारीख़ ऐं ग़लति तारीख़ खे कीअं असां सम्झूं त हीअ जेका तारीख़ लिखी वई आहे या जंहिं बि शइ ते को लिखियो वियो आहे इहो सही कहिड़ो आहे ऐं ग़लति कहिड़ो आहे, इहो हिकिड़ो तमामु वॾो सुवाल बि आहे ऐं इन खे जेकर तव्हां थोरो नज़र विझंदो त असांजी रहनुमाई। मुंहिंजो सुवालु आहे त ज़िंदगी छा आहे ऐं उनजो मक़सदु छा आहे, ऐं जेकॾहिं मादो लाफ़ानी आहे त पोइ मादे मां ज़िंदगी कीअं वजूद में आई ऐं ज़िंदगी कीअं जनमु वरितो। जीअं बिग बैंग जो मिसाल वरितो त बिग बैंग जॾहिं शुरू थियो त हिकिड़ो मादे जो नंढो ज़रड़ो हुयो ऐं उन मां पूरी हीअ काइनात वजूद में आई, त उहो कीअं मुमकिन आहे? ऐं ॿियो इहो त वहम छा आहे ऐं उनखे कीअं जाचिजे? जेकॾहिं दुनिया मादी आहे त पोइ इनकलाब जूं ॻाल्हियूं ऐं ॿियनि लाइ क़ुर्बानी जो जज़्बो इहे सभु छो? पोइ ज़िंदगी गुज़ारे ऐं पंहिंजो कमु करे जान छॾाए माण्हू। ठीकु आहे, 29 सवाल आहिनि, अञा 30 सवाल ज़रूरी आहे तमामु। हफ़्तो खनि आम सवाल आहे कि कल जीअं सवाल हुयो कि
अगरि अधु गिलास तव्हां रखो साम्हूं, तव्हां माण्हू जी कंडीशन खे ॼाणण जी कोशिशि कंदा त ही अगरि जेको माण्हू मुकमल तौरु ख़ाली आहे त उहो चवंदो अधु ख़ाली आहे अधु भरियल आहे। अगरि उहो माण्हू खां तव्हां पुछो कि गिलास उन्हनि गिलासनि जे बारे में पुछो ऐं अगरि उहो माण्हू चए थो अधु आहे, पोइ छा तव्हां इहो अंदाज़ो लॻाईंदा कि उहो माण्हू अधु आहे, अधु ख़ाली आहे? मुमकिन आहे उहो मुकमल ख़ाली हुजे, उहो सिर्फ़ु अखियुनि सां ॾिसी चए थो अधु आहे। हाणे 30-31 सवालनि ऐं हिकिड़ो सवाल तमामु अहम आहे ऐं बुनियादी नोयत जो आहे। सो कोशिशि कयूं था त हिनखे ज़ाहिर सभिनी खे उकलायूं ऐं पोइ पंहिंजे टॉपिक्स ते बचूं, पर हीअ त सवाल तमामु अहम आहिनि। पहिरियों दोस्त जंहिं सवाल कयो उहो ॾाढो अहम सवाल हो। सभई अहम सवाल आहिनि। सवाल हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त सवाल को बि ग़ैर अहम न हूंदो आहे, जवाबु ग़ैर अहम थी सघे थो, जवाबु ग़ैर अहम थी सघे थो, पर सुवाल कॾहिं बि ग़ैर अहम न हूंदो आहे। छो त सवाल हिकिड़ी अपॉर्चुनिटी हूंदो आहे, हिकिड़ो मौक़ो हूंदो आहे त इंक्वायरी कजे ऐं मुकालमे में वञिजे। तव्हांजो सुवाल हो त फ़लसफ़े जी अहमियत कहिड़ी आहे। गैलीलियो जी तव्हांखे मूं कल्ह ॻाल्हि कई त गैलीलियो चयो जॾहिं दूरबीन ठाराई ऐं अखियुनि सां पहिरियों दफ़ो ॾेखारियईं माण्हुनि खे मथियो संसार, त गैलीलियो चयो त जेकॾहिं यूनानी 100 सालनि खां रुगो बहस न कंदा ऐं ईजादुनि जे पासे वञनि हा त घणा सुवाल तॾहिं ई हल थी वञनि हा। पर यूनानी खे कॾहिं ख़्यालु न आयो त को साइंटिफिक थॉट उन्हनि हुयो, पर ईजादूं कनि माना उहे साइंटिफिक इंस्ट्रूमेंट्स डेवलप कनि जिन जे ज़रिए हिन मटीरियल वर्ल्ड खे सम्झणु सवलो आहे। त तव्हांजो सुवाल ॾाढो अहम आहे त पोइ भला पोइ उनजी कहिड़ी अहमियत आहे। उनजी अहमियत इहा आहे त फ़लसफ़ो हिकिड़ी क्रिटिकल थॉट आहे, क्रिटिकल इंक्वायरी आहे, ऐं नरगो इंक्वायरी क्रिटिकल आहे, पर फ़लसफ़ो अकुल इस्तदलाल ऐं मंतिक जे बुनियाद ते इंक्वायरी आहे। माण्हू वटि फ़िलहालु कुझु बि न आहे, न हुन वटि औज़ार आहिनि, न हुन वटि इंस्ट्रूमेंट्स आहिनि, न हुन वटि को ठहियलु ठुकियलु इल्मु आहे जे अॼोके दौर वांगुरु, पर हुन वटि कॉन्शियसनेस त आहे न। त फ़लसफ़े इंसानी शऊर खे ऐं अकुल खे हिकिड़े इंस्ट्रूमेंट वांगुरु कमाईंदो ऐं उन वॾनि सुवालनि ते पंहिंजो पंधु शुरू कयो। तव्हां तसवुरु कयो त फलकियात जे बारे में ब्रेक थ्रू थियो जॾहिं दूरबीन आई, पर अवाइली जेके साइंसूं आहिनि उन में फलकियात शुरू खां शामिल रही आहे। यानी कंहिं बि साइंटिस्ट जो अहिड़ो मिसाल न आहे ऐं साइंटिफिक फिलोसफर जो जेको फलकियात में जंहिंखे दिलचस्पी न हुई। उहा ॿी ॻाल्हि आहे त चवंदा आहिनि गैलीलियो जे लाइ त इन करे कमाल कामयाबु थियो जो हुनखे आसमाननि जे भेट में ज़मीन में दिलचस्पी हुई। गैलीलियो खे एतिरी दिलचस्पी आसमाननि में कोन हुई, पर जॾहिं इंसान पंहिंजा हज़ारे साल आसमाननि में इन्वेस्ट कया आहिनि, मज़हबनि, मेटाफिज़िक्स, घणनि फ़िक्रनि, त गैलीलियो जी हिकिड़ी इहा बि स्ट्रेंथ आहे त गैलीलियो आसमाननि जे चकर में पवण जे बजाए हालांकि दूरबीन सां ॾिठईं ॾेखारियईं, पर घणो हुनखे ज़मीनी कारनि जे बारे। त फ़लसफ़ो दरअसल हिकिड़ो इंसान जी शऊर जी, इस्तदलाल जी, अकुल जी बुनियाद ते हिन दुनिया खे सम्झणु ऐं हिन दुनिया जे बुनियादी सुवालनि खे सम्झण जो हिकिड़ो निज़ाम आहे। इन टोटेलिटी उनजे अंदरि वॾा फ़र्क़ आहिनि, ऐं फ़लसफ़ो सही हुजे इहा ज़मानत न आहे, ऐं फ़लसफ़ो जो तमामु वॾो हिसो दुरुस्त ॻाल्हियुनि ते मबनी न आहे। माना इहा ज़मानत न आहे त को जेको मूं कल्ह ॻाल्हि कई त अकुल खे टुका लॻल न आहिनि, त फ़लसफ़ी ऐं फ़लसफ़ो दुरुस्त हुजे। ऐं मुंहिंजी नज़र में इन ॻाल्हि जी एॾी घणी अहमियत बि न आहे त हरू भरू हर ॻाल्हि सही हुजे पोइ अहम आहे। सवाल इहो आहे त
इंसान जे शऊर जी औसर कीअं थी आहे, इंसान जी इंक्वायरी अॻिते कीअं वई आहे, इंसान बुनियादी सुवालनि खे एड्रेस कीअं कयो आहे, उन में सवाल रुगो सही हुजण जो न आहे या ख़्याल जी जेका मेकानकियत आहे इहा दुरुस्त न आहे त माण्हू फ़क़ति उन ॻाल्हि ते गंढ ॿधी बीहे त जे ॻाल्हि, हा सही त ॻाल्हि ज़रूरु असांखे खपे, पर सही ॻाल्हि ते पुॼिबो कीअं, सही ॻाल्हि ते पुॼणु, मिसाल हिकिड़ो साइंटिस्ट लेबोरेटरी में वठंदो आहे रीडिंग्स, हिकु रीडिंग, ॿी रीडिंग, टी रीडिंग, चौथी, पंजी, यको रीडिंग्स तां, ऐं रीडिंग्स ग़लति साबित थींदियूं आहिनि, केतिरियूं ग़लति हूंदियूं आहिनि, नेठि वञी क़ाइदो पकड़ींदो आहे। असुल छा आहे त फ़लसफ़े जी अहमियत इहा आहे त फ़लसफ़ो इंसान जे अकुल, इस्तदलाल ऐं मंतिक, लॉजिक, मूं तव्हांखे मिसाल त जेको अबो आहे अहमियत जो, आइडियलिज़म जो, प्लेटो, उहो बि वॾे में अलमबरदार आहे अकुल जो। यानी हू चए थो त जेको एब्सोल्यूट फॉर्म आहे उनखे बि अकुल सां ई सम्झणु मुमकिन आहे, हूअं मुमकिन न आहे, आहे टोटली आइडियलिस्ट, ॻाल्हि ग़लति थो करे, छाजो एब्सोल्यूट फॉर्म आहे, पर हुनजो जेको मैथडोलॉजी आहे उहा अकुली आहे, उहा रीज़न बेस्ड आहे। त फ़लसफ़े जो वॾो कमु इहो आहे त उहो इंसान खे हिकिड़ो क्रिटिकल, हिकिड़ो थिंकिंग वारो इंसान बणाए थो, हुनजी इंक्वायरी रीज़न बेस्ड आहे। ऐं ॿियो रुगो ईअं न आहे त को रुगो अकुल ऐं ख़्याल आराई थो करे, पर हू बुनियादी सुवाल खणी उन्हनि खे थ्योराइज़ करे थो, थ्योराइज़ करे थो न। मिसाल जेकॾहिं न चवे हा पार्मीनाइडस त तहरुक न थींदो आहे त इंक्वायरी अॻियां कीअं वधे हा। हिकिड़ो माण्हू चैलेंज करे थो, यानी ही ॿ उहे माण्हू आहिनि जेको हिकिड़ो एब्सोल्यूट मोशन जी ॻाल्हि थो करे, ॿियो एब्सोल्यूट रेस्ट जी ॻाल्हि थो करे, ॿई सही न आहिनि, एब्सोल्यूटली सही न आहिनि, पर इहो ॿ ख़्याल न अचनि हा त इंसानी थॉट अॻिते कीअं वधे हा। त लॉजिकल इंक्वायरी जेका आहे उहा दरअसल फ़लसफ़े जो बुनियादी मनसब आहे। ऐं इहा ॻाल्हि इन करे यादि रखी छॾियो त तव्हांजो सब्जेक्ट कहिड़ो बि हुजे, पर फ़लसफ़े जो तव्हांखे मुतालो न हूंदो ऐं फ़लसफ़ियाना सोच न हूंदी, फिलोसॉफिकल थिंकिंग न हूंदी त तव्हांजो हिन जहान खे ॾिसण जो, असांजो ॾिसण जो अंदाज़ मार खाई वेंदो। उहा ॿी ॻाल्हि आहे त विल्ड्यूरान ॾाढी कमाल जी ॻाल्हि कई, हुन चयो त विदाउट साइंस फिलोसॉफी इज़ इम्पोर्टेंट। इहो वैल्यू एडिड फैक्टर आहे, रुगो फ़लसफ़ो हूंदो ऐं उन सां गॾु साइंटिफिक थॉट न हूंदो त पोइ फिलोसॉफी घणो डी ट्रैक थी मेटाफिज़िक्स ॾे हली वेंदी, आइडियलिज़म ॾे हली वेंदी, ऐं इहो कमु वॾे स्केल ते मार्क्स करण जो अटैम्प्ट कयो त फिलोसॉफी खे कीअं हम आहंग कजे साइंस सां। छो त साइंस त ख़्याल आराई न आहे न, साइंस त ऑब्जेक्टिव फैक्ट आहे, ऐं साइंस में सच कोन्हे, फैक्ट आहे। सच हिकिड़ो सम्झो त हिकिड़ो एब्स्ट्रैक्ट कंसेप्ट आहे, हर कंहिंजो पंहिंजो आहे, पर फैक्ट सभिनी लाइ फैक्ट हूंदो न। हिन वक़्तु गर्मी आहे ॿाहिरि, इहो त फैक्ट आहे न सभिनी जे लाइ। हा, सच उन्ही माण्हू जो जंहिंजे खे बीमारी हूंदी थधि जी, उहो त जून में बि कोटा पाए वञिणो पवंदो, उनजो सच इहो आहे त ॿाहिरि गर्मी न आहे, सी आहे। कलर ब्लाइंड आहे हिकिड़ो माण्हू, हे ॿूटो साओ आहे, मां कलर ब्लाइंड आहियां, मुंहिंजे लाइ त ॿियो रंग आहे न, इहो मुंहिंजो सच आहे, मां कूड़ नथो ॻाल्हायां, पर फैक्ट इहो न आहे न। ठीकु आहे न। त इन करे फ़लसफ़ो असांखे हिकिड़ी रीज़न बेस्ड लॉजिकल इंक्वायरी सेखारे थो, ऐं साइंस असांजी दुरुस्तगी कंदी हले थी, असांखे डी ट्रैक थियणु नथी ॾे,
असांजे तजुर्बनि ऐं ख़्यालनि खे दुरुस्त कंदी हले थी। ठीकु आहे, ओके। हिकिड़ी ॻाल्हि कई तव्हांजो ठग जो टोलो, उहो त मूं हाणे भोग में चयो हिकिड़ी पंजाब जी ॿोली में, ऐं उहा ॿी ॻाल्हि आहे त उहो ठग वाकई हुआ। मूं हिन माना में ॻाल्हि कई त मूं तव्हांखे चयो न इल्मु त कंहिं वटि कोन हो, सभिनी वटि धोखा हुआ। कंहिं वटि बि इल्मु को ठहियलु ठुकियलु फार्म में त कोन हो न, हर को धोखा हणी रहियो, ॼाण गॾु करे रहियो। त मूं तव्हांखे चयो त हिकिड़ा माण्हू हुआ जिन ॼाण खे माण्हुनि ते हैबत क़ाइमु करण लाइ इस्तेमालु न कयो, पर ॼाण खे वधाइण लाइ इस्तेमालु कयो। थोरी ॼाण अञा घणी ॼाण, 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 नॉट फॉर दी सेक ऑफ त माण्हुनि खे बेवकूफ़ ठाहिजे। हे जादूगर छा हूंदा? जादूगरनि खे बि त को न को अटकल हूंदी न, को न को उसूल ख़बर हूंदी हुननि खे, माना को न को हुननि खे मैकेनिकल उसूल त ख़बर पइजी वेंदी न। पोइ माण्हू बेवकूफ़ ठाहींदा, माण्हू चवंदा वञ बणा भितियुनि मां पैसा बि कढे ऐं पाण वटि पिणण आयो आहे। एॾा ई तूं पैसा कढण जो होशियारु आहीं जो भितियुनि मां पैसा बि कढी, त पोइ तूं असांखो छा लाइ वठण आयो आहीं? घर में ई ठाहे पैसा न। उहो जादूगर आख़िर में चवंदो मूंखे टोपी में पैसा ॾियो, ऐं तव्हांजे साम्हूं भितियुनि मां पैसा बि कढंदो। त मूं ठग हिन माना में चयो त फ़लसफ़ियुनि खे, साइंसदाननि खे, माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइण में को दिलचस्पी न हुई, हुननि खे ॼाण में दिलचस्पी हुई, ॼाणण में दिलचस्पी हुई, ॾाहप में दिलचस्पी हुई। ऐं आर्टिस्ट जी मूं ॻाल्हि कई, हिते करे छॾियां थो ॻाल्हि, मूं आर्टिस्ट जी ॻाल्हि उन क़दीम ज़माने जे निस्बत सां कई। त क़दीम ज़माने जो आर्टिस्ट जेको हो उनखे, ऐं आर्टिस्ट अॼु बि ईअं आहे, सोशल माना मूं ॻाल्हि कोन कई। तव्हांजो सवाल सोशल माना में आहे। हा, सोशल, जॉन लेनॉन वॾो म्यूज़िशियन हो, उन वॾी वियतनाम जे ख़िलाफ़ु अमेरिका में तहरीक हलाई जंग जे ख़िलाफ़ु। तमामु घणा आर्टिस्ट आहिनि पूरी दुनिया में, कमाल आहिनि। उहो सोशल पासो थियो। पर आर्टिस्ट खे जेकॾहिं उहो रुॻो आर्टिस्ट आहे, मुफ़क़िर न आहे, हा इहो मुमकिन आहे त आर्टिस्ट फ़लसफ़ी बि हुजे, आर्टिस्ट साइंटिस्ट बि हुजे, आर्टिस्ट ॿियो कुझु बि हुजे, अदीब हुजे, पर जेको रुॻो आर्टिस्ट आहे उनखे हिन फितरत खे अनफोल्ड करण में एॾो इंट्रस्ट न आहे। हुनखे फितरती जमालियात में इंट्रस्ट वधीक आहे, नेचर जे माना में, सोशल माना में न। सोशल माना में ज़ाहिर आहे उहो जेको कमिटेड माण्हू हूंदो उहो बीठो हूंदो। त ठगनि जो टोलो माना में त ही वाहिद टोलो हो, मिस्टिक्स हुआ, भला मिस्टिक्स आहिनि। हालांकि माण्हू गुमराह उन्हनि खां बि थियनि था, बिल्कुलु मिस्टिक नथो चाहे गुमराह करणु माण्हू खे शऊरी तरह, उहो ठग न आहे, पर मिस्टिक बि माण्हुनि खे इनडायरेक्टली गुमराह करे थो, छाकाणि त हू उन माण्हुनि खे काइनात जे बारे में अहमियत पसंदि आइडियलिस्टिक क़िस्म जो तसवर ॾेई ऐं हक़ीक़त खां उनखे मुतनफ़र करे ऐं इंगेज करे थो आइडिया में। हाणे माण्हू लॻो बि पियो आहे, 1000 साल थी विया आहिनि महबूब जा किसा पिया हलनि। उहे किसा आलिशान आहिनि, ज़बरदस्त आहिनि, हसीन तरीन आहिनि। उहो महबूब वरी कहिड़ो आहे? पर हुननि जो कमाल इहो आहे त हू उन महबूबियत जे इज़हार खे एॾो सिंबॉलिक कनि था जो तव्हांखे पंहिंजे महबूब लाइ बि उहा ॻाल्हि ओतिरी वणंदी। इहा हुननि जी ब्यूटी आहे, इहा हुननि जी कमाल आहे, इहो हुनजो आर्ट आहे, ऐं इहा हुननि जी वसी नज़री आहे। त इन करे ठगनि जो टोलो इन माना में त उहे जिन खे महदूद ॼाण हुई ज़रड़ी, उहो उन जे बुनियाद ते माण्हुनि खे मग़लूब पियो करे, ग़ुलाम पियो करे, ज़ेर पियो करे, हुननि खे ख़ौफ़ में पियो विझे, ऐं हुननि खे हिकिड़े अहिड़े अणॼातल अणॾिठल जहान जो मती पियो करे जंहिं माण्हू ॿधो पियो आहे। अञा बि ॿाओ पादरी हर क़िस्म जो माण्हू मज़हबी आलिम न, पर जेको जुगाड़ी आहे उहो मुलो ऐं पीर, उन्हनि जी ॼाण का बि कोन्हे, नॉलेज बि ज़ीरो आहे। चङा भला पढ़ियल लिखियल माण्हू प्रोफेसर डॉक्टर इंजीनियर साम्हूं वेठा आहिनि, ॿुधनि पिया हुनखां। तव्हां हैरान थींदा आहियो हीअ त हिकिड़े माण्हूअ खे का ख़बर न आहे ऐं हीउ सॼो मुआशिरो उन्हनि खे ॿुधे थो। छो त उन्हनि खे एपिस्टेमोलॉजिकल इंक्वायरी में इंट्रस्ट न आहे,
हुननि खे इल्म में इंट्रस्ट न आहे, हुननि खे माण्हुनि खे ग़ुलाम रखण में इंट्रस्ट आहे, हुननि ते खे माण्हुनि खे डिॼाइण में इंट्रस्ट आहे, माण्हुनि ते हैबतदारी करण में इंट्रस्ट आहे। सम्झी विया? त इन माना में चयुमि त ज़ाहिर आहे अहिड़े ठाकुर चइबो छा चइबो या ॿियो को लफ़्ज़ ॿुधायो त मां उहो चवांसि। जेको माण्हुनि खे पंहिंजी अणॼाणाई जे बुनियाद ते ग़ुलाम रखे, जेको जेतिरो ॼाणे थो ओतिरो माण्हुनि खे आज़ादु छॾे थो, ऐं जेको जेतिरो जाहिल आहे उहो माण्हुनि खे ग़ुलाम रखे थो। इहा अजीब ॻाल्हि न आहे? जंहिंजो इल्मु जेतिरो घणो हूंदो उहो ओतिरो माण्हुनि खे फ़िक्र में आज़ादु छॾींदो। इंक्वायरी कयो, सोचो, सुवाल कयो, इख़्तिलाफ़ कयो, छो त हुनखे दरअसल दिलचस्पी पंहिंजी लय करण में न आहे, हुनखे दिलचस्पी हिन जहान खे सम्झण में आहे ऐं तब्दील करण में आहे, इल्म जी तरवीज़ में आहे। ऐं हो जेको अलाह क़दीम ज़माने खे फिटी कयो, अॼोके ज़माने में बि हुनजो इहो ई हाल आहे, हुनखे इल्मु आहे कोन। यादि रखो, जॾहिं मां चवां थो इल्मु त इल्मु फ़क़ति साइंस में आहे, ॿी मालूमात आहे, या ख़्याल आराई आहे, या फ़िक्र अंगेज़ी आहे, इल्मु न आहे उहो। इल्मु फ़क़ति ऐं फ़क़ति साइंस आहे, बाक़ी मालूमात आहे, मालूमात आहे, फ़िक्र अंगेज़ी आहे, ख़्याल आराई आहे, ठीकु आहे। मुंहिंजो हिकिड़ो ख़्यालु आहे, इहो इल्मु त कोन थियो न। मुंहिंजो तव्हां कंहिं शइ जे बारे में को ख़्यालु आहे, पोइ ख़्यालु त इल्मु कोन थियो न। हा, ख़्याल जो इल्मु थींदो, ख़्याल बज़ाते ख़ुदि इल्मु न आहे, ख़्याल जे बारे में ॼाण इहा इल्मु थींदो, इहो इल्मु थींदो। त इन करे उहे जेके रांग नंबर हुआ उन्हनि जी तव्हां मूंखे ॻाल्हि कई त उहे इहो कनि था कमु। हिकिड़े दोस्त ॻाल्हि कई डाविंची जी, त उहो आर्टिस्ट बि। मूं तव्हांखे कल्ह चयो त डाविंची रुगो आर्टिस्ट न हो, हू साइंटिस्ट हो, हू इंजीनियर हो, हू मैकेनिकल इंजीनियर बि हो, शयूं ठाही जाम, हू मुसवर बि हो, हू हर क़िस्म जो, उहो तमामु घण तरफ़ो माण्हू हो। डाविंची वॉज अ फिनोमिना। डाविंची को हिकु क़िस्म जो माण्हू न हो। इन करे डाविंची ते इहो उसूल लागू न आहे अवाइली ज़माने जे आर्टिस्टनि वारो। डाविंची रेनेसेंस जे बाननि मां आहे। इज़ वन ऑफ द पायनियर्स ऑफ यूरोपियन रेनेसेंस। ऐं अहिड़ा माण्हू तारीख़ में घटि गुज़रिया आहिनि। हिकिड़ो माण्हू मुफ़क्किर हुजे, हिकिड़ो माण्हू साइंटिस्ट हुजे, इंजीनियर हुजे, आर्टिस्ट हुजे, एक्टिविस्ट हुजे, समाजी शयुनि खे चैलेंज करे, तजुर्बा करे, पोइ उॾण जे चकर में पंहिंजा अॾ भॼाई, पाण खे पर हणाई। त डाविंची ईअं न आहे त को फ़क़ति रुगो हिकिड़ो आर्टिस्ट हो, जेतोणीकि को वॾो आर्टिस्ट हो। मोनालिसा जी तस्वीर हुनजी मशहूरु आहे घणी। तव्हां ॻाल्हि कई हॉकिंग जी, स्टीफन हॉकिंग जी। सभ खां पहिरीं ॻाल्हि त रुगो हॉकिंग न आहे, वॾे खां वॾा साइंसदान बि फ़लसफ़े जे बारे में बाइस्ड रहिया आहिनि। ऐं इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी। साइंटिस्ट जी ट्रेनिंग ख़्याल आराई न आहे, साइंटिस्ट जी ट्रेनिंग फिलोसॉफिकल इंक्वायरी न आहे, साइंटिस्ट जो कमु एम्पेरिकल एविडेंस आहे, तजुर्बाती इल्म सां आहे। साइंटिस्ट खे को बि शाइराणो ख़्यालु न आहे, साइंटिस्ट खे को बि ॿी को साइंटिस्ट सब्जेक्टिव शयुनि में न पवंदो आहे। साइंटिस्ट खे सॼी दिलचस्पी ऑब्जेक्टिव एम्पेरिकल एविडेंस में आहे, ॼाण में आहे। त इन करे स्टीफन हॉकिंग जॾहिं फ़लसफ़े खां बेज़ारी ॾेखारे थो त उते हू मार खाए थो। हिकिड़ो मकतब फ़िक्र डेवलप थियो 20th सेंचुरी में फ़लसफ़े में, लॉजिकल पॉजिटिविज़म। उन्हनि इहो सुवाल उथारियो, उन्हनि इहो सुवाल उथारियो त जॾहिं फ़लसफ़ो इल्मु प्रोड्यूस नथो करे सघे त पोइ कहिड़े कम जो आहे? उन्हनि चयो त फ़लसफ़ो दरअसल साइंस जो पैदा कयल इल्म खे रुगो बयानु करे सघे थो। फिलॉसफी जो मनसब इहो आहे त उहा साइंस जे प्रोड्यूस कयल नॉलेज खे इंटरप्रिटेशन में ऐं सम्झाइण में ऐं एप्लीकेशन में तव्हांजी हेल्प करे सघे थी फिलॉसफी। पर फिलॉसफी इटसेल्फ डज़ नॉट प्रोड्यूस नॉलेज। इहो वॾी हिकिड़ी मूव हली। त स्टीफन हॉकिंग जो इहो
त स्टीफन हॉकिंग जीअं त मैथमेटिशियन आहे, फिज़िसिस्ट आहे, त इहो हुनजो कप ऑफ टी न आहे या हुनजी ट्रेनिंग न आहे। मूं तव्हांखे सवेर ॻाल्हि कई, ज़रूरी न आहे त अकुल वारो वॾो माण्हू हर ॻाल्हि सही करे। आइंस्टाइन जहिड़ो माण्हू वहदतल वजूदी हो पंहिंजे मेटाफिज़िकल थॉट में। कैन यू बिलीव इट? छो त हुनजो सब्जेक्ट न हुयो, हुनजी पर्स एज़ ए ह्यूमन हुनखे वणंदी ॻाल्हि, हुनखे इहो ख़्यालु हो, ठीकु आहे, हा उहो जंहिं सब्जेक्ट जो माहिर आहे उन मैचलेस आहे उहो। त माना जॾहिं आइंस्टाइन खे वणे थो तसवर ख़ुदा जो वहतल वजूदी, त इन वक़्तु हू फिज़िक्स जो माहिर थोरी आहे, इन वक़्तु हू साइंटिस्ट थोरी आहे, इन वक़्तु हू इंसानु आहे। हुनखे बतौर इंसान जे हिकिड़ो ख़्यालु आहे। हुन चयो त मूंखे मज़हबनि वारो ख़ुदा बि नथो वणे। आइंस्टाइन चयो मूंखे मज़हबनि वारो पर्सोनिफाइड ख़ुदा बि नथो वणे, ऐं एथिस्टनि वारो नेगेशन बि मूंखे सम्झ में नथी अचे। इन करे मूंखे मिस्टिक्स वारो ख़ुदा जो तसवर बहितर लॻे थो। हीअ माई कैरन आर्मस्ट्रांग जंहिं किताबु लिखियो हिस्ट्री ऑफ गॉड, उन बि हेॾो तजुर्बो करे सभु शयूं करे ऐं आख़िर में अची लैंड कयो अथई साॻो बहितल वजूद ते, फ्यूचर ऑफ गॉड। सबबु हू फ़लसफ़ी न आहे, हू एंथ्रोपोलॉजिस्ट आहे। कैरन आर्मस्ट्रांग बेसिकली इहो मसइलो न आहे त हुनजी ॾाढो वॾो डिग्री जो, हुन में डिग्री त मां न मञींदो आहियां, पर हुनजी इंटेलेक्चुअल ट्रेनिंग उहा न आहे, हुनजी ओरिएंटेशन एंथ्रोपोलॉजिकल आहे। ऐं एंथ्रोपोलॉजी जो माण्हू कॾहिं बि माज़ी मां हथ न कढंदो, हू कॾहिं बि माज़ी खे छॾींदो कोन, हुनजो असेट ई माज़ी आहे, इंसान जे विरसे कोन छॾींदो। कैरन हेॾो तजुर्बो करे सभु कुझु करे हर शइ ॿुधाए। हे अली इरसलान आहे, ईरानियन वॾो थिंकर आहे, मुस्लमान, पोइ ईसाई थियो, वरी इहो एथिस्ट थियो, वरी मोटी आयो, पियो फिरंदो आहे। हुन हेॾो किताब लिखिया ख़ुदा ते। तव्हां चवंदो किताब पढ़ंदे हेॾी ख़बर आहेसि, हेॾी ख़बरूं पियो करे, हेॾी ख़बर हुयसि, पोइ आख़िर में कंक्लूजन ई अहिड़ो छो कढो अथई? कंक्लूजन उहो साॻियो ई आहे। इन करे स्टीफन हॉकिंग जॾहिं चए थो, अञा मां ॿी ॻाल्हि कयां हिकिड़ी, ॾिसो मूं तव्हांखे कल्ह हिकिड़ी ॻाल्हि चई त फिज़िक्स हिकिड़ी तबई साइंस आहे, तॾहिं तुंहिंजे दुआ घुरी त ऐं फिज़िक्स मूंखे बचाए मेटाफिज़िक्स खां। हिकिड़े साइंटिस्ट जो कमु न आहे मेटाफिज़िक्स सां, हुनजो कमु फिज़िक्स सां आहे, तबई जहान सां आहे, ऐं फितरत जी मैकानिकियत सां आहे, फितरत जी मैकेनिक्स सां आहे। फितरत हले कीअं पई, हे लॉस कहिड़ा आहिनि, उसूल कहिड़ा आहिनि, मादे जा मज़हर कीअं पिया थियनि इहे। हाणे जॾहिं उहो टपो ॾेई हलियो थो वञे मेटाफिज़िक्स में, उते मार थो खाई वञे। त इन करे तव्हां ॾिसंदव त इहो तमामु घणनि ॿियनि साइंटिस्ट जो बि इशू आहे। हाणे ख़ुदा जो सवाल त फिज़िक्स जो सवाल न आहे न। तव्हां ख़ुदा जो हा फिज़िक्स वारो वधीक बहितर सम्झी सघंदो जेकॾहिं हुनजी फिलोसॉफिकल ओरिएंटेशन बि ओतिरी पुख़्ती हूंदी त उहो वधीक सवलो सम्झंदो। पर हेॾे पोस्ट डॉक लॻा पिया आहिनि माण्हू फिज़िक्स में, उन ख़बरूं ॿुधो त हैरान थींदो। हिकिड़ो माण्हू फिज़िक्स में पोस्ट डॉक हुजे ऐं डॉक्टरेट हुजे ऐं उहो वरी रिवायती मज़हबी बि हुजे, अहिड़ा ॾिसूं पिया रोज़ हलनि फिरनि पिया तव्हांजा आसपास। सो इन करे स्टीफन हॉकिंग इज़ नॉट द ओनली साइंटिस्ट हू हैव सेड दिस। इहो अक्सर प्रॉब्लम थिए थो जॾहिं साइंटिस्ट फिज़िक्स खां टपी ट्रांसेंड करे ऐं मेटाफिज़िक्स में वञी पए थो ऐं उहा हुनजी ट्रेनिंग न आहे। पोइ उन में हुन वटि हल आहे एग्नोस्टिसिज्म जो, यानी आइंस्टाइन एग्नोस्टिक हो न। हुन चयो मूंखे ॿिन्ही शयुनि जी पक नथी पए, मज़हब वारो मूंखे वणे सम्झ में वणे नथो, हो मूंखे सम्झो कोन थो अचे। एग्नोस्टिक माना तशकीक पसंदि, विच वारो, आहे अलाए न आहे। ओके, तव्हांजी ॻाल्हियूं इहा अगरि सही आहे त मूं तव्हांखे कल्ह ॻाल्हि कई त दरअसल थैलीस जे शागिर्दनि हुनजी थ्योरी खे डेवलप करण में वॾो रोल प्ले कयो।
ऐं जंहिंमें उन्हनि ॿिनि शागिर्दनि ॿ आंसर हिकिड़ा ॿ फिनोमिना पेश कया। सो उहा स्लिप ऑफ टंग हूंदी, काई ॻाल्हि सही आहे। जेका लामहदूद शइ जो तसवर आहे उहा बिल्कुलु हिकिड़ो फिनोमिना आहे नेचर जो, ऐं ईअं उहा इंक्वायरी वधी, इन ते कोन था टाइम वठूं, कल्ह ॻाल्हाए चुका आहियूं। तव्हांजी हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी दिलचस्प हुई त जदली मादियत, हाणे ज़ाहिर आहे त अवाइली ज़माने जे कॉन्टेक्स्ट में अगरि दुरुस्त आहे त हू डायलेक्टिक्स जो अबू आहे हेराक्लिटस, छो त हिन काइनात में तहरुक ऐं तज़ाद जी डायलेक्टिकल फिनोमिना खे पहिरियों दफ़ो कंहिं माण्हूअ ईअं चिटो करे सम्झायो। इन करे अगरि सही आहे जेका इमारत बीठी आहे, यानी तव्हां हीअं सम्झो त उहो इन माना में हेगल खां बि अॻिते आहे। हेगल 19वीं सदी जो फ़लसफ़ी ऐं फ़लसफ़े जो इमाम, पर जीअं आइडियलिस्ट आहे, हू उन खां बि उन क़दीम ज़माने में अॻिते बीठो आहे, पर उन शइ खे मार्क्स अची प्रॉपर डील कयो ऐं उन मां जेके बि प्रॉब्लम्स हुआ, ऐं मार्क्स जो ॾाहप जो आलम इहो हो ऐं हुनजे विज़डम जो आलम इहो हो, हलकड़ो माण्हू चवंदो अॻूणा सभु ग़लति हुआ, ॾाहो चवंदो न उन्ही जे करे ई असां आहियूं, पर उन में हे प्रॉब्लम्स आहिनि, उनखे सिधो करणु ज़रूरी आहे। माना हलकड़ो माण्हू तकड़ में कंदो हर शइ खे, हीअ न खपे, हीअ न खपे, सभु ग़लति, सभु ग़लति आहे। इवन मां उन एथिस्ट खे बि हलकड़ो सम्झां थो जेको मज़हबनि खे बि हलकड़ाई सां रद्द थो करे। मज़हब हिकिड़ो इंसानी तारीख़ जो हिकिड़ो वॾो डिघो सफ़र आहे, उनखे एनालाइज़ करणो पवंदो न। तव्हां कॾहिं ॿुधो त मार्क्स हलकड़ाई में चयो हुजे ईअं त मज़हब बेकार फिट वियो, कॾहिं एंजल्स चयो, कंहिं ॿिए कंहिं चयो, तव्हां ॿुधो कॾहिं कंहिं ॿिए खे? उहो नथा थी सघनि ईअं, छो त मज़हबनि खे हुन तारीख़ जे तनाज़ुर में ॾिठो पिए, हिकिड़ो दौर आहे इंसान जो। सो कंहिं दोस्त चयो त तव्हां ॻाल्हि कई, मूं जवाबु ॾिनो, वरी थो थोरो ॾियां त तव्हांजी ॻाल्हि सही आहे सोशल माना में, आर्टिस्ट वारी ॻाल्हि, पर मूं ॻाल्हि पई कई फितरत जेके सां तालुक़ जे बारे में। आर्टिस्ट खे हिकिड़ो ज़ंगी जो गुल आहे, ॾिठो आहे न, ॾिठो आहे, तव्हां ॾिठो आहे ज़ंगी जो बूटो, ज़ंगी जो गुल थींदो आहे हिकिड़ो, नओं नसिल ज़ंगी बि कोन ॾिठो आहे। तो मां पंहिंजी कॉलेज लाइफ में तमामु सुठो पेंटर हूंदो हुउसि, तो मुंहिंजो फेवरेट कमु हूंदो हो इहे ज़ंगी जा गुल, मूंखे वणंदो ॾाढो। उन जेका चुंब थिए थी हिकिड़ी, उनजी पॉइंट थिए थी उनजी, त उहो घणा पेंट कंदो हुउसि मां, ऐं ॾाढो दिलचस्पु, तव्हां ॾिसिजो ज़रूरु, ज़ंगी जो गुल तव्हां ॾिठो हूंदो, तव्हांखे नाले ख़बर न हूंदी। आर्टिस्ट खे ज़ंगी जे गुल जे पोयां बायोलॉजी कहिड़ी आहे, इन में उनखे ज़ूलॉजी बायोलॉजी कहिड़ी आहे, उनखे इंट्रस्ट न हूंदो उन में, बॉटनिकल, सॉरी बायोलॉजी न, जेको बॉटनिकल जेको प्रिंसिपल हूंदो उनखे इंट्रस्ट न हूंदो, उनखे इंट्रस्ट हुनजो हुस्न में हूंदो। त अवाइली ज़माने जो आर्टिस्ट ऐं अॼोके ताईं जो आर्टिस्ट बि उनखे नेचर खे सम्झण में एतिरो इंट्रस्ट न आहे जेतिरो नेचर जे एस्थेटिक्स में इंट्रस्ट आहे। पर बिल्कुलु आर्टिस्ट हिकिड़ो समाज जो अहम माण्हू आहे, उहो थिंकर आहे, उहो एक्टिविस्ट आहे, उहो सियासी कारकुन आहे, उहो हर शइ थियणु खपे, हुअणु खपे। मिसाल आहिनि, ईअं इहो मतिलबु न आहे त आर्टिस्ट हाणे अहिड़ी चरी बलाए जो बसि बुर्श कन में जो हुनखे इंट्रस्ट ई न आहे। बाक़ी आर्टिस्ट समाज जो तमामु ज़िम्मेवार पंहिंजे ख़्याल खां, पंहिंजे अंदाज़ सां, ऐं हिकिड़ो वॾो माण्हू आहे तमामु इन माना में, त हुनखे इंक्वायरी में एॾो दिलचस्पी न आहे फितरत जी, हुनखे फितरत जे जमालियात में वधीक इंट्रस्ट आहे। कंहिं दोस्त चयो ख़ुशी छा आहे, तव्हां ई चयो, अलाए कंहिं ॿिए चयो, तव्हां ई चयो। इन जो जवाबु ऑब्जेक्टिव नथो थी सघे त मां को हिकु लफ़्ज़ नालो खणा त ख़ुशी फलाणी शइ में आहे, मां चवंदो। ऐं वरी जॾहिं मुंहिंजो वारो ईंदो ॿुधाइणो त मुंहिंजी वटि त मूं वटि त वसी कैनवास आहे हिनजो। इन करे ख़ुशियूं नंढड़ियुनि नंढड़ियुनि शयुनि में बि आहिनि जेके रियल लाइफ आहिनि, ऐं ख़ुशियूं, पर जेकॾहिं मां हिनखे समराइज़ कयां त जेके नंढड़ियुनि नंढड़ियुनि हैपनिंग्स में ख़ुशियूं आहिनि उहे आरज़ी आहिनि, लम्हे जूं आहिनि, वक़्त जूं आहिनि, वरी ॿिए लम्हे तव्हांखे यादि बि न हूंदियूं, जेतोणीकि उहे तमामु अहम आहिनि।
माण्हू हलंदो आहे रस्ते पां, अहिड़ो ॿारु अलाए कंहिंजो पराओ ॿारु हूंदो आहे, उहो अहिड़ो प्यारो हूंदो आहे, प्यारी हूंदो आहे, माण्हू खे बीज ईंदो आहे, अहिड़ो ॿारु छा थो ॿार जी स्माइल आहे, वरी ॿिए ॾींहुं माण्हू खे यादि बि न हूंदी आहे। ईअं हर शइ आहे। पर मां इहो सम्झां थो, जेका मूंखां पुछो था, त काज़ में ज़िंदगी में को काज़ आहे ऐं मक़सद हयात तव्हांजो आहे ऐं तव्हांजी उन में सां हिकिड़ी कमिटमेंट आहे ऐं उन सां तव्हांजी कमिटमेंट न आहे, एंगेजमेंट आहे। लतीफ़ साईं जो तण ॾाढो शाकरीन बुलणी वारो, उनजो बैत ॾिसियो केॾो कमाल जो आहे। मूं इन करे चयो त कमिटमेंट इज़ नॉट इनफ। पाणियारी सर बहड़ो, पाणियारी माना उहा माई जेका दिलि ॿ रखियो मथे ते, इनखे चइबो आहे बहड़ो, माना ॿ दिला। पाणियारी पाणी भरींदड़, पोइ मथे ते ॿ दिला खयो थी वञे, पर अजब ॻाल्हि आहे त ॿिन्ही दिलनि में का वार जी विथी न आहे। पाणियारी सर बहड़ो जरते पखी जीअं, वरी ॿियो मिसाल थो ॾे त जीअं पाणियारी जे मथे ते ॿ दिला पिया आहिनि, उन विथी का बि न आहे, ईअं जेको पखी जर ते तरे पियो, उन जे ऐं जर जे विच में बि का वार जी विथी न आहे। वड़ ब्यूटिफुल, माना अहिड़ो पाणियारी सर बहड़ो जर ते पखी जीअं, असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। त इहा जेका ख़ुशी आहे, इन क़िस्म जी, उन्ही खे दवाम आहे। इहो ई सबबु आहे जो जॾहिं ईंदासीं हाणे बाद में, या लतीफ़ साईं जी क्लासिस में हलाईंदा आहियूं, हाणे उन ज़रूरु तव्हां अचिजो, सजाद साहब वारा दोस्त वजाहत वारा सभु दयाल वारा आहिनि, त उन्ही में असां इहे ॻाल्हियूं मौज़ू डिस्कस कंदासीं। त लतीफ़ साईं जो कमाल ॾिसो न, लतीफ़ साईं या अहिड़ा ॿिया वॾा शाइर, माण्हू कंहिं बि शइ सां प्यारु करे थो, उहो 2 ॾींहं प्यारु कयो, वरी 3 ॾींहं चयो इन में छा वरी कया, उन दिलि भरिजी वञे, ऐं नेचुरल आहे, इन में ख़राबी त कोन्हे। ऐं मां इन चकर में न आहियां त को हरू भरू जंहिं सां प्यारु कयो हुन सां ॿधा पिया हुजो सॼी ज़िंदगी, जेसि ताईं वणेव ओसि ताईं काफ़ी आहे, अॻियां वरी वालेकुम सलाम, इहे का चकर में न पइजो, हरू भरू हाणे ॿधो पियो माण्हू, अॻे जो मूंखे शइ वणी, हाणे मां ॿधो पिया, कुझु बि हुजे, हाणे अप्लाई तव्हां पाण ई कयो, ठीकु आहे न। अच्छा, इन करे भाड़े भुते जो कमु न हूंदो आहे प्यारु करणु, पर लतीफ़ साईं जे किरदारनि जो इश्क नथो पुराणो थिए, नथो मतरूक थिए। नए ॾींहुं नए सिर मूंखे वेही चवंजो, हर रोज़ु मुंहिंजो नींहुं वधे पियो। उहो सबबु इहो आहे जो हुननि जो आरज़ी नंढड़ियुनि कैफ़ियतुनि ऐं नंढड़ियुनि शयुनि सां एॾी लॻाव न आहे, हुननि जो वॾनि शयुनि सां आहे। उहा हाणे हिते मौज़ू न आहे, लतीफ़ खणंदो त वरी इहे कमु सभु छुटल आहे। सो कंहिं दोस्त चयो त यूनान में ई छो फसो पिया थियो, त मूं तव्हांखे कल्ह शुरू में चयो त ईअं न आहे, इंसान सोचो हर जाइ ते आहे, असां वटि रिकॉर्ड कोन्हे, पर उनजे बावजूदि मूं तव्हांखे चयो त यूनान खां अॻु में हिंदुस्तान में साइंसी फ़लसफ़ो हो, चारवाक हिते हुआ, चारवाक होमर जा हमअसर आहिनि, ये सब फ़लसफ़ी पोइ जा आहिनि, 900 साल क़िबल मसीह। त ईअं न आहे त को यूनान में ई, इहे कतई न आहे। मूं तव्हांखे कल्ह शुरू में ई चयो त इंसान जो फिलोसॉफिकल साइंटिफिक सफ़र सॼी दुनिया में रहियो आहे। इहो कीअं मुमकिन आहे त ॿियनि न सोचियो हूंदो, पर हिकु त तारीख़ जो अलमियो इहो आहे त रिकॉर्ड गुम थी आहे, उन में सियासत जो, काहुनि जो, फ़तहुनि जो अमल दख़ल बि आहे, समाज में बीहक जो इल्मु ज़ाया थी आहे। चवंदा आहिनि जॾहिं तातारनि बगदाद खे फ़तह कयो 1258 में, तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजी ज़िंदगी में जेके चंद हसरतूं आहिनि, उनमें हिकिड़ी हसरत इहा हूंदी आहे त काश ॾिसी सघिजे हा, या उन ज़माने जो एथेंस ॾिसी सघिजे हा, या एलेक्जेंड्रिया ॾिसी सघिजे हा, ऐं इहे ॿिया केतिरा बि आहिनि। त मौरख़ चवनि था त बगदाद जे शहर में 9वीं सदीअ में लाइब्रेरियूं न,
250 खां वधीक किताब घर हुआ। इहो अल खलीली लिखियो आहे, ॿियनि बि लिखियो आहे। 250 किताब हथ सां लिखियल किताब, प्रिंटिंग त कोन आई, हथ सां लिखियल किताब आहे। पोइ जॾहिं हुननि ऐं लाइब्रेरियूं तमामु वॾियूं, छो त मामून रूए ज़मीन ते माण्हू मोकिलिया, किताब ॾियो, हिंदुस्तान मोकिलियईं, तुर्की मोकिलियईं, यूनान मोकिलियईं, किताब ॾियो। माना माण्हू फतहूं कंदा हुआ इलाइक़नि जे लाइ, हे किताब घुराईंदो हो। ऐं जेके ट्रांसलेशन मूवमेंट शुरू कई उन में रुगो मुस्लमान कोन हुआ, उनमें अलकिंदी त इंचार्ज हो, पर क्रिश्चियंस ऐं जूस जेके हूंदा हुआ उहे उते प्रोफेशनली उते अपॉइंट हुआ, थियल हुआ तर्जुमन करण वारा। त इहो ग़लति फहमी आहे। चवंदा आहिनि त जेको दजला में फ़रात में जॾहिं इन्हनि क़त्ल आम कयो त दरिया ॻाढ़ो थी वियो क़त्ल आम सां। पोइ जॾहिं लाइब्रेरियूं फिटी कयूं दरिया में त मस सां वरी दरिया कारो थी वियो। एॾो इल्मु हो, एॾा किताब हुआ जेके हिननि बदमाशनि, हाणे उहा असांखे कहिड़ी ख़बर उन में छा लिखियलु हो, कोई छपियल किताब त हुआ कोन, ईअं इल्मु ज़ाया थी विया घणा। हे जेके वॾा नाला कल्ह ॿुधा अथव न, इन्हनि जो वञी 2% बस बचियो आहे, 1% वॾो आहे, इहे सभु ज़ाया थी विया सभिनी शयूं। किथे मवाद थैलीस जो, इहे सिर्फ़ु स्टेटमेंट्स बचियल आहिनि बसि, हिननि जो वधि में वधि स्टेटमेंट्स बचियल आहिनि, ॿियो किथे आहे? क़दीम ज़माने जो लिटरेचर मौजूदु न आहे, हुननि जा बयान नयूं थुलियूं थुलियूं स्टेटमेंट्स आहिनि, उहे थोरी बचियल आहिनि, बाक़ी तफ़सील छा हुआ ख़बर ई कान्हे। हे त खणी प्लेटो हो जंहिं डायलॉग्स लिखी ऐं हिकिड़ी अहिड़ी रिवायत खे शुरू कयो। पाइथागोरास जा बि थ्योरम बचियल आहिनि, पर थ्योरी में छा लिखियईं ओवरऑल उहो घणो महफ़ूज़ न आहे। त हे वरी बि लकी हुआ, हे टे माण्हू, माना सुकरात ॻाल्हाईंदो हो, हुन शागिर्द लिखी छॾियो डायलॉग्स, ऐं एरिस्टोटल त वरी प्रिविलेज्ड माण्हू हो, हुनजो पीउ जेको आहे उहो एलेक्जेंडर जे पीउ जो फिलिप जो ख़ासि मैनेजर हो, हुनखे वरी ज़मीन मिली, बॉटनिकल गार्डन हुउसि पंहिंजो, तजुर्बेगाह हुउसि पंहिंजो, इहे बची विया। पर उन जो बि एरिस्टोटल जो बि प्लेटो जो बचियल आहे, एरिस्टोटल घणो बचियल न आहे, उनजो जेको असुलु घणो मवाद आहे बचियल न आहे, उहो थोरो बचियल आहे, इहे ज़ाया थी। इन करे इहो न आहे त को त इन करे फ़लसफ़ो हिंदुस्तान में हो, मिस्र में हो, इराक़ में हो, ईरान में हो, चीन में हो, सभिनी इलाइक़नि में हुयो। लाउद जे भला मेटाफिज़िकल फिलोसफर आहे, हो सभु थोरी मटीरियलिस्ट, पर फ़लसफ़ी त हुयो, कन्फ्यूशियस आहे। इन करे ईअं न आहे त को सिर्फ़ु यूनान में हो। ऐं अञा दिलचस्प ॻाल्हि कहिड़ी आहे त हे जेके घणा फ़लसफ़ी यूनानी आहिनि, इहे सभु यूरोपी न आहिनि, इहे एशियाई आहिनि। इहे दरअसल मिस्र मां घणे भाङे लॾे विया इन्हनि इलाइक़नि में, मिस्र मां तुर्की, माइनर एशिया, ऐं माइनर एशिया जेका तुर्की आहे उहो रोमन बेसिकली एम्पायर जो हिसो हो, रोमन रिपब्लिक जो हिसो हो। त ईअं न आहे त को यूनान में जेके फ़लसफ़ी ॿुधव कल्ह इहे सभु को यूरोपियन आहिनि, इन मां वॾो हिसो उन्हनि जो आहे जेके दरअसल एशियाई हुआ, लॾे विया हितां, ऐं अॼु बि उन्हनि जा इलाइक़ा यूरोप में न आहिनि, उहे तुर्की में आहिनि घणे भाङे। ही थैलिस इज़बीर जो आहे, जेको हाणे अॼु को इज़बीर आहे तुर्की में, मशहूरु ॾाढो टूरिस्ट सिटी आहे, हर को बि वञे अॼुकल्ह। एफेसस इहो तुर्की में आहे। त ईअं न आहे त को इहो फ़क़ति त इहा यूरोसेंट्रिक जेका हिस्ट्री आहे उहा दुरुस्त न आहे, दरअसल सॼी दुनिया में रिवायतूं हुयूं, पर यूनान में उनखे साज़गार हालतूं मिलियूं, छो त वॾियूं शहनशाहितूं न हुयूं, वॾियूं बादशाहतूं न हुयूं, नंढियूं सिटी स्टेट्स हुयूं, नंढड़ा शहर हुआ, ऐं शहरी माण्हू हुआ। उते एॾी घणी सख़्ती न हुई, त खणी सुकरात खे मारियऊं, सुकरात खां 1000 भेरा ॾुखियूं ॻाल्हियूं ॿिया करे विया आहिनि, सुकरात खां वधीक ॾुखियूं ॻाल्हियूं ॿिया करे विया आहिनि। हे ईअं आहे जीअं मंसूर हलाज मारिजी वियो बगदाद में, मंसूर खां 1000 भेरा ॾुखियूं ॻाल्हियूं बिस्तामी बायाज़ीद कंदो हो, उहो बची वियो, ईरान में हूंदो। इन करे यूनान जी दौर इन करे अहम आहे जो उहो महफ़ूज़ थियल आहे निस्बतन ॿियनि जे भेट में, एंशियंट फिलॉसफी में ॿिया एतिरा महफ़ूज़ न आहिनि। पर इहो न आहे त को ईअं न हो, ॿिए पासे कुझु बि न हो। हाणे ख़ुदा जो तस्वर
ख़ुदा जे तसवर जे बारे में तव्हांखे पढ़णु खपे। दुनिया में तमामु घणो लिखियलु आहे। हाणे तव्हांखे मूंखां जवाबु खपे आहे या न आहे, त इहो मां कोन थो ॾेई सघां ऑब्जेक्टिव फॉर्म में। ॾेई सघां थो प्राइवेटली, मूंखे को मुंझारो न आहे, पर बहितर इहो आहे त तव्हां ठहियलु ठुकियल जवाबु न वठो ऐं पंहिंजी इंक्वायरी शुरू कयो, उन में अंदरि लहो। छो त ठहियलु ठुकियल जवाब तव्हांखे कहिड़ो कमु ईंदो? मां तव्हांखे चवां आहे या न आहे, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? तव्हांखे पाण खे इन इंक्वायरी में लहणु खपे त शयूं कीअं आहिनि, ऐं उहा ई शइ तव्हांखे कमु ईंदी। इन करे कंहिंजो जवाबु त तव्हांखे कमु कोन ईंदो ठहियलु ठुकियल। सूफ़ियुनि जी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे वणंदी आहे, हाणे ईंदासीं तसव्वुफ़ ते, त सूफ़ियुनि जूं घणियूं ॻाल्हियूं तमामु तबाह कोन आहिनि ऐं कुझु ॻाल्हियूं कमाल जूं आहिनि। हिकिड़ी उन जी हसीन ॻाल्हि इहा आहे त सूफ़ी चवंदा आहिनि त जेको असांजो, जेको हुननि जो पंहिंजे ख़्याल में इल्मु आहे, जेतोणीकि इल्मु न आहे उहो ख़्यालु आहे। सूफ़ी अञा ख़बर न पई आहे त इल्म में ख़्याल में फ़र्क़ु थींदो आहे। त पर ॻाल्हि ॾाढी हसीन आहे। सूफ़ी चवंदा आहिनि त कंहिं बि शागिर्द जॾहिं को ईंदो आहे, जंहिंखे तालिब चवनि था, तालिबान वारो तालिब न, हिन जा वरी तालिब पंहिंजा आहिनि, तालिब माना शागिर्द। पोइ उनखे चवंदा आहिनि त इहो जेको बातिनी इल्मु आहे इहो सेखारणु मुमकिन न आहे। ठहियलु ठुकियल तोखे ॿुधाइबो इहो मुमकिन न आहे। तूं जेसि ताईं पाण तजुर्बो न कंदे रहियो, एक्सपीरियंस न कंदे लॻे, जंहिंखे उहो तरीक़त चवनि था। मतिलबु इहो त हू चवंदा आहिनि बाबा तोखे ठहियलु ठुकियल कुझु न मिलंदुई, इहा तोखे जर्नी पाण करणी पवंदी। ठीकु आहे न? छा इहो मुमकिन आहे त कंहिं माण्हू खे तव्हां कंहिंखे उरूज़ सेखारे छॾिजे या छंद सेखारे छॾिजे शाइरी जो, जेको को बि सेबतो माण्हू सम्झी वेंदो ॿिनि ॾींहंनि में। सिंपल मैथमेटिकल कमु आहे हिकिड़ो, मात्राऊं ॻणियूं आहिनि, निज़ाम आहिनि। पोइ छा शाइर थींदो माण्हू? छा कंहिं माण्हूअ खे छंद सेखारिजे, उरूज़ सेखारिजे, शाइर थी वेंदो? उहो त छंद जी ॼाण ईंदसि न। शाइरी त हिकिड़ो हुनजो पंहिंजो पंधु आहे हिकिड़ो, जेसि ताईं न वेंदो हुन में उहो किथां थींदो। त इन करे हाणे ख़ुदा आहे या न आहे, इन चकर जो जवाबु ॻोल्हण जी कोशिशि न कयो ठहियलु ठुकियल, जेतोणीकि उहो बि ज़रूरी आहे, पर उन इंक्वायरी में वञो, पढ़ो। ऐं तव्हांखे घणी दिलचस्पी आहे त उहो चांहि जे कप ते या मनी मानी ते कन में मूंखां पुछी सघो था। Oh, very good. Yes, sir. Yes. सही सही। इहा तव्हांजो सुवाल जो पहिरियों अधु ॾाढो कमाल जो आहे। तव्हां चओ हिकिड़ी शइ ॾिसूं था, उहो प्लेटो वारी ॻाल्हि, त का बि शइ ॾिसूं था त इहा रियल न आहे, इन जो को एब्सोल्यूट फॉर्म आहे। तव्हांखे ख़्याल आहे ख़ुदा ॾिठो की न आहे, ऐं ख़ुदा जे बारे में इहो बि तय आहे, मज़हबनि वटि बि तय आहे त उनखे कॾहिं बि अखियुनि सां ॾिसी न सघिबो। इहो मज़हब इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि। सभई मज़हब चवनि था त ख़ुदा खे कॾहिं बि जिस्मानी अखियुनि सां ॾिसी नथो सघिजे, नंबर 1। ऐं ख़ुदा कहिड़ी सूरत में आहे, इनखे कॾहिं बि इंसान ज़हन में तसवुरु नथो आणे सघे। या मतलूब आहे सहूलियत मुयसर ई न आहे तव्हांखे। हाणे इहो मज़हब चवनि था, मां न चवां, मज़हब चवनि था उहो परसीवेबल न आहे, कंसीवेबल न आहे। उहो कीअं आहे इहो तव्हांखे सम्झ में नथो अची सघे, ऐं अखियुनि सां उनखे हिन जहान में तोड़े हुन जहान में बि ॾिसणु मुमकिन न आहे। इहो सभई मज़हब चवनि था। पोइ सूफ़ियुनि हल कढियो हुनजो, सूफ़ियुनि वटि हल आहिनि, हर कंहिं पंहिंजा हल आहिनि, माण्हू बसि करे त न वेंदो न। सूफ़ियुनि चयो ठीकु आहे, हाणे अखियुनि सां ॾिसणु मुमकिन न आहे त दिलि में त ॾिसी सघूंसि था न। हा, पोइ हुननि जा पंहिंजा प्रोटोकॉल आहिनि, दिलि जी सफ़ाई करायो, बाक़ाइदा तस्के नफ़्स कयो, बाक़ाइदा चिमके ताईं दिलि आईने वांगुरु, पोइ तव्हांखे जलवो नज़र ईंदो।
हित नहीं त किथे नहीं, ॿार क्या पे ॻोल्हींदा आहिनि। ठीकु आहे न, इहो सूफ़ हल कढियो आहे, अचूं था उन ॻाल्हि ते हम। पर तव्हांजो सुवालु ॾाढो फिलोसॉफिकल आहे, उहो ॾाढो दिलचस्प आहे। उहो सुवालु इहो आहे त जेका शइ ॾिठी ई न आहे उहो ख़्यालु तव्हांखे कीअं थो अचे। त दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त इमेजिनेशन जो मतिलबु ई इहो आहे, तख़युल जो मतिलबु ई इहो आहे। हिकिड़ो माण्हू लंडन न वियो आहे, हुनजो शौक़ु वॾो आहे यार वञा, सही सोच लंडन हीअं हूंदो, घिटियूं हीअं हूंदियूं, हीअं हूंदो, हीअं कबो आहे न कबो आहे, वांदो माण्हू अक्सर ई कंदो आहे, ऐं वांदे खां सवाइ बि कंदा आहिनि माण्हू ईअं। त इन करे इंसान जो तख़युल ऐं इमेजिनेशन उहा हूंद जी मोहताज न आहे, उहा बीइंग जी मोहताज न आहे, उहा कुझु बि तख़युल में का शइ आणे सघे थी। उहा ॿी ॻाल्हि आहे। तव्हांजे सुवाल खे हिते बंदि थो कयां त यूनानी फ़लसफ़े में चइबो हो, कंहिं माण्हूअ पुछो त भला इहो माण्हुनि जो ख़ुदा माण्हुनि वांगुरु छो आहे? त जवाबु आयो त जेकॾहिं कंहिं पाॾे खां पुछिजे हा त तव्हां वारो माफ़ुकुल फितरत कीअं थी सघे थो, त हू को सान ॿुधाए हा। छो हुनखे ॿियो छा अचे आहे वीचारे खे, हुन वीचारे खे ज़हन में इहो अचे हा जेको हुन ॾिठो आहे। त इन करे इंसान जा तसवर आहिनि ऐं उहे हर तहज़ीब में पंहिंजा आहिनि, उहे हर मज़हब में पंहिंजा आहिनि। असांखे उन लाइ एतिराम आहे, माण्हुनि जा बिलीफ्स आहिनि, असां इतफ़ाक़ कयूं न कयूं असांखे माण्हुनि जे बिलीफ्स जो एतिराम करिणो पवंदो। जीअं असां पंहिंजे लाइ एतिराम घुरूं था त असांजे बि ख़्यालनि जो एतिराम कयो वञे, त इन करे असांजो फ़र्ज़ु आहे त असां उन्हनि ॿियनि माण्हुनि जो इख़्तिलाफ़ु कबो, एतिराम मतिलबु इख़्तिलाफ़ु छॾणु न आहे, पर उन्हनि खे रिडिक्यूल न कबो, त उनखे हिकिड़े इल्मी आलमाना अंदाज़ सां ॾिसबो न कबो। हाणे बाक़ी सुवाल वरी प्राइवेट वेंदासीं। हिकिड़ो सुवालु आयो त फ़लसफ़ो कीअं पढ़िजे, मूं ॻाल्हि करे चुको आहियां। ॾिसो फ़लसफ़ो या का बि शइ, इन जो हिकिड़ो इहा ॻाल्हि ॾाढी अहम तव्हां सुठो कई आहे, इहा त तव्हांजे लाइ हिन 3 ॾींहंनि जी जेके वेहक मां गॾु ॻाल्हि विसरी वेंदियूं, पर कुझु जेके दिलि में रहिजी वेंदियूं, उन मां हिकिड़ी ॻाल्हि इहा अहम आहे त शइ इल्म खे कीअं हासिलु करिणो। हो गौतम वारी ॻाल्हि, हुनखे चई त तुंहिंजो थांव भरियो पियो आहे, तुंहिंजो जेको थांव अंदरि जो अॻे ई भरियो पियो आहे, त मां छा विझां हुन में, उहो ख़ाली करे आ। गौतम हुनखे चयो तूं वञी इहो थांव ख़ाली करे आ, इन करे तूं छुलकी पियो, तो में का शइ वञी कोन थी। ओपननेस टू न्यू आइडियाज़, न्यू पैराडाइम्स, न्यू थिंकिंग, रिविजिटिंग योर ओन थॉट्स। असां मां कंहिंजा बि ख़्याल को हरू भरू आख़िरी त कोन, रिविजिट कंदा रहो, चेक कंदा रहो, डेवलप कंदा रहो, गुंजाइश रखंदा हलो त तव्हां असां ग़लति थी सघूं था ऐं पाण खे दुरुस्त कंदो हलिजे। माण्हू सीमेंट बजरी लोहे ठहियल न आहे, उहो ऑर्गेनिक आहे, ज़िंदा आहे, त हुनजो फिज़िकल त लका ज़िंदा आहे, पर हुनजो हे बि त ज़िंदा हुअणु खपे न, हीअ बि त ज़िंदा हुअणु खपे न, त शयुनि खे एडॉप्ट करे ॾिसे, अॻियां वधे, इंक्वायरी में वञे। इट नेवर एंड्स अप, सिखण जो अमल ईअं आहे। इन करे फ़लसफ़ो हुजे, साइंस हुजे, हाणे हिकिड़ो तरीक़ो इहो आहे, जेको मुनाज़िरे बाज़ हूंदा आहिनि न, तव्हां ॾिठा आहिनि, 50 कलाक बहस करायो, ॾाढी हीअं पियल हलंदी हुई, सम्झण खां कुझु बि न। छो त मुनाज़िरे बाज़ खे इल्म में दिलचस्पी नाहे, हुनखे इल्म खे सम्झण ऐं डेवलप करण में दिलचस्पी नाहे, हुनखे यखी में दिलचस्पी आहे। यखी बराए यखी, इहो नओं इस्तिलाह, अॻे चवंदा अदब बराए अदब, इहो बि यादि करे छॾियो। यखी बराए यखी वॾो अहम मौज़ू आहे। पाणीअ खे विलोड़ो छा निकिरंदो हुन मां, जे पाणी खे विलोड़ींदा रहो 10 कलाक, कुझु निकिरंदो हुन मां, पोइ यखी ईअं हूंदी आहे न। त कीअं पढ़िजे फ़लसफ़े खे, त हीअ जेके मुनाज़िरे बाज़ हूंदा आहिनि या माण्हू अक़ीदे प्रस्त हूंदा आहिनि, छा कंदा आहिनि, नतीजा कढी पोइ पढ़ंदा आहिनि।
सभु कुझु तय करे पोइ पढ़ंदा आहिनि। पोइ लतीफ़ साईं चयो आहे पढ़ियो था पढ़नि, इन लाइ चयो अथई पढ़ियो था पढ़नि कढ़नि कीन कलूब में। पढ़णु अधु कमु आहे, उनखे प्रोसेस करणु कढ़णु आहे। जे किताबनि मां पढ़णु ई सभु कुझु हुजे हा त पोइ हे जेके ओॾे ई वॾी आलिम हुजे हा। किताब खाई वेंदी आहे, हे किताबी कीड़ा वॾा कमाल जा हुजनि, वॾा आलिम हुजनि। अधु कमु पढ़णु आहे, अधु कमु कढ़णु आहे। सोचियो, इंक्वायरी कयो, ज़िंदगी में कतब आणियो, इस्तेमालु कयो, जिते ग़लति आहे उहो पाण खे दुरुस्त कयो, जिते ॿियो को सही आहे त उते उनखे चयो यार तूं वारी ॻाल्हि वधीक सही आहे, मां वारी ॻाल्हि वाक़ई ग़लति हुई। अना नाहे इल्म में, ईगो नाहे इल्म में। हिकिड़ी शइ ते 40 साल लॻाए साइंटिस्ट ख़बर पएसि थी फाइंडिंग ग़लति हुई, हू ख़ुशि लॻो पियो आहे। वरी ॿियो को सही तो फाइंडिंग कढे, हू उन ते ख़ुशि लॻो पियो आहे, पंहिंजा 40 छुटसि, छो हुनखे इंट्रस्ट इल्म में आहे। सो इन करे इहो तरीक़ो आहे सही तरह फ़लसफ़े साइंस या कंहिं बि इल्म खे पढ़ण जो। बाक़ी नतिया तय कढी पढ़ो पिया त हीअ ग़लति छा में आहे, इहो कोन चढ़ंदो। ऐं मादियत ऐं ख़ुदा जी ॻाल्हि करे छॾीसूं। हाणे मसइलो इहो आहे त मादियत ऐं ख़ुदा जो कंपेरिज़न तसवरनि जो इन करे नथो थियणु न थियणु खपे, ऐं इहो मज़हबनि बि कोन चयो आहे, ॿिए कंहिं बि कोन चयो आहे, न कंहिं चयो आहे। हिकिड़ी शइ मादी दुनिया मेयरेबल आहे, फिज़िकल आहे, या फिज़िकल न आहे त रियलिस्टिक आहे, बीइंग आहे, फैक्चुअल आहे। ऐं ॿी हिकिड़ी मेटाफिज़िकल दुनिया आहे। हाँ, मेटाफिज़िकल दुनिया जे बारे में ख़्याल आराई करे सघो था, इमेजिन करे सघो था, को न को ख़्याल क़ाइमु करे सघो था, पर उन्ही जे बारे में जेका एम्पेरिकल इंक्वायरी आहे उहा त मुमकिन न आहे न। ठीकु आहे न, ग़ज़ालीअ जो वॾो इन ते लिखियलु आहे घणो कुझु। ऐं मतिलबु ग़ज़ाली त माण्हू खे मना करे छॾियो त सोचो ई न, कम सां न लॻो, एतिक़ाद में लॻो। पर हुनजो हिकिड़ो सुवाल इहो आहे त जेका शइ तव्हांजे सम्झण जोगी ई न आहे त छो लॻा पिया उनखे तव्हां। जेका शइ तव्हां कॾहिं बि सम्झी कोन सघंदव छो पिया टाइम विञायो हुन ते, हुन जो मतिलबु इहो। हिंदुस्तान जी ॻाल्हि करे छॾीसूं, फ़लसफ़ो मज़हब खां मथे छो न थियो, इहा ॾाढी अहम ॻाल्हि आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। उनजो सबबु ॿ टे आहिनि। दुनिया में 7 अरब माण्हू आहिनि, अॼु बि 7 अरब माण्हुनि जी मेजॉरिटी वहमी आहे, एतिक़ादी आहे, तकलीद पसंद आहे, डॉगमेटिक आहे। 21st सेंचुरी में रीज़न त अञा इंसान ज़ात जो नंढड़ो हिसो बालिग़ थियो आहे इल्मी ऐं फ़िक्री तरह। अञा इंसान ज़ात सॼी कोन बालिग़ थी आहे ज़हनी तरह। ईअं न आहे त को इंसान ज़ात सॼी पंहिंजे एवोल्यूशन में, पंहिंजे तजुर्बनि में, इल्म सम्झ में उते पहुती आहे। यूरोप बि शामिल आहे हिन में। इंसान ज़ात जो हिकिड़ो नंढड़ो हिसो आहे जेको बेसिक ॻाल्हियूं सम्झी वियो आहे या घणो इल्मु फिराए वियो आहे, पर अक्सरत इंसान ज़ात जी अञा बुनियादी सुवालनि ते सोचियो ई न आहे। अञा उन जे बारे में हुन वटि का बि राय न आहे। भली माण्हू अछो हुजे, गोरो हुजे, कारो हुजे, सांवरो हुजे, XYZ यूरोप जो ॻाल्हि साॻी आहे, माण्हू माण्हू ई आहे। मां हिकिड़ी यूनिवर्सिटी में हुयुसि कंहिं जाइ ते जर्मनी में, त असां राति जो मूड थियो त वञी किथे कॉफ़ी वॉफ़ी पीऊं था। हिकिड़ी अकेडमी, पुरानी ॻाल्हि आहे घणी, त असांजे दोस्तनि जो ग्रुप राति हुई ऐं उन्हनि जबल ते अकेडमी असांजी, त लही शहर वञिणो पवंदो हो, त राति हुई सुनसान हो, विच में कब्रिस्तान हो, त छोकिरियूं ॿ जेके न पियूं हलनि ऐं हिकिड़ो छोकिरो बि हो। छा जी हिन में ॾाइणियूं हूंदियूं आहिनि, विच क्राफ्ट। इंसान इंसान आहे, किथे बि हुजे, माण्हुनि खे बि उते बि ॾाइणियूं ज़हन में अचनि थियूं। ॾाइणियूं किथे हूंदियूं आहिनि, हे माण्हुनि जा ख़्याल ठहियल ख़्याल आहिनि। ऐं रुगो ॾाइणियूं छो, ॾाइण बि थींदा आहिनि, इन में बि जेंडर बायस लॻो पियो आहे, रुगो ॾाइणियूं आहिनि।
माण्हू ॾाइण बि थी सघे थो ऐं ॾाइण बि थी सघे थी जेकॾहिं अहिड़ा प्रकार हूंदुसि त। इन करे इहो को हरू ॾाइण जो मसइलो न आहे, इन में बि जेंडर जो प्रॉब्लम आहे। सो इहो हर ज़माने में ईअं आहे। सो मौत खां पोइ ज़िंदगी मां इतफ़ाक़ सां अञा ताईं जीअरो आहियां ऐं गुज़ारे न वियो आहियां, इन करे ॾिसी बि न आयो आहियां त छा आहे। इन करे हिन वक़्तु मूंखे ॿुधाइण लाइ अहिड़ी का बि इम्पेरिकल ॻाल्हि न आहे। प्राइवेटली पुछंदो त मां तव्हांखे ॿुधाए छॾींदुसि। बाक़ी हूअं अदरवाइज़ उहा ॻाल्हि एपिक्यूरस वारी, त लाइफ एंड डेथ के नॉट को एग्ज़िस्ट। जेको मरी वियो आहे उहो हाणे हयाती जे बारे में नथो ॿुधाए सघे, ऐं जेको जीअरो आहे उहो मौत जे बारे में नथो ॿुधाए सघे। इन करे बहितर इहो अथव त जंहिंमें आयो उन में ई रहो, ऐं तव्हांजो वस बि उन ते ई आहे। हुन तव्हां वस बि कोन्हे। वॾा वॾा माण्हू न मरण जे चकर में इन में छड़ियूं वञंदा विया त न मरूं, पर मरी विया। उहा ॿी ॻाल्हि आहे त मिस्र में इहो ख़्यालु हूंदो हो माण्हुनि खे त अबदी ज़िंदगी कीअं हासिलु कजे। हे जेके फिरौन पाण सां पैरामिड्स ठाराए विया, उहो छो ठाराए विया? तव्हांखे ख़बर आहे सामान पूरा ईंदा हुआ, कपिड़ा पूरा ईंदा हुआ, थांव पूरा ईंदा हुआ, पाण सां गॾु मुलाज़िम पूरा ईंदा हुआ। हिसाब लॻायो त हुन में कमु करण लाइ माण्हू खपनि न अॻे जान में। इन करे मिस्र जे में इहो कंसेप्ट हूंदो हो। इन करे मिस्र में इहो मम्मियुनि जो तस्वर आयो त नेठि उथणो आहे न, तो वरी पटियूं खोले वरी उथी बीहंदो अमरा। इन करे पाण खे पूराईंदा कोन हुआ घणे भाङे वॾा माण्हू, इहो पाण खे बंदि करे हूंदा पटियुनि में, बसि सुभाणे रुगो पटियूं खोलणियूं पवंदियूं, वरी कामल उथी बीहंदो। सो इहे ख़्याल आहिनि। ऐं अहमियत ऐं तसव्वुफ़ जी तव्हां ॻाल्हि कई, इहो तव्हांखे जवाबु अॻे लेक्चर में मिली वेंदो, पर वन लाइनर इहो आहे त तसव्वुफ़ अहमियत पसंदी ई आहे। तसव्वुफ़ दरअसल आइडियलिज़म ई आहे। इन करे उहा प्लेटो जी अहमियत पसंदी जी शिकिल रुगो न आहे, उन खां घणो एडवांस हलियो वियो आहे, पर उहा बेसिकली आहे आइडियलिज़म। ठीकु आहे न? जीअं मूं तव्हांखे कल्ह चयो त जेका रियल वर्ल्ड आहे उन में हुनखे इंट्रस्ट न आहे, ऐं जेका परसीव्ड या कंसीव्ड उनजी पंहिंजी हिकिड़ी लाइफ आहे, उन में हुनखे इंट्रस्ट आहे। मायूं फ़लसफ़ी छो कोन्हनि? ॾाढो सुठो सुवालु आहे। इहो सुवाल खे मां थोरो अञा वेकिरो कयां त ईअं मायूं तारीख़ में हर शोबे में घटि आहिनि। इन जो मतिलबु न आहे त को मायुनि सोचियो न हूंदो ऐं मायूं फ़लसफ़ी न रहियूं हूंदियूं। सवाल इहो आहे त हे पिदरी समाज महफ़ूज़ न कयूं हूंदियूं। हिकिड़ी सैफू रहिजी वई आहे यूनान में, अञा मौजूदु आहे, और होमर खां पोइ त इन करे इहो नथा असां बिलीव करे सघूं त इहो फ़क़ति मर्दनि कमु कया हूंदा, माए न कया हूंदा। पर तारीख़ जो जबर इहो आहे त पिदरी समाज उन्हनि खे महफ़ूज़ न कयो हूंदो ऐं एतिरा मौक़ा न ॾिना हूंदा। बाक़ी ऐं फ़लसफ़ी रुगो उहो त न आहे जेको रुगो महफ़ूज़ रहिजी वियो आहे तारीख़ में। अलाए केतिरा दुनिया जा माण्हू वॾा गुज़री विया, पाण ख़बर कोन्हे, असांजी महरूमी आहे, असांखे ख़बर कोन्हे, रिकॉर्ड त कोन्हनि। पर तारीख़ में वॾा वॾा शाइर हूंदा, फ़लसफ़ी हूंदा, दाना हूंदा, वॾा अकाबर हूंदा, वॾा साइंटिस्ट बि हूंदा, छो न हूंदा, पर रिकॉर्ड ते कोन्हनि त पाण खां महरूम आहियूं। मूं तव्हांखे कल्ह शुरू में चयो त इंसानी तारीख़ रुगो इन्हनि ते ॿधल न आहे जेके माण्हू रिकॉर्ड ते मौजूदु आहिनि। इहे त रिकॉर्ड में रहिजी विया आहिनि। इहो कीअं मुमकिन आहे त हज़ारे साल इंसान सोचियो न हूंदो त माण्हू मौजूदु न रहिया हूंदा। सो इन करे मायूं छो कोन्हनि, इन जो ॾोह मायुनि जो कोन्हे, उहो ज़रूरु हूंदियूं। इहो ॾोह असांजे समाज जो आहे जो उन्हनि खे न मौक़ा मिलिया, न उन्हनि खे जेके हुयूं उहे महफ़ूज़ थी सघियूं। हिते हिकिड़ो माण्हू को बि पेंटिंग ठाहे थो, साईं वॾो मुसवर आहे, ठीकु आहे, पोइ जेके मायूं भर्त भरनि थियूं कमाल जा, उहे मुसवर न आहिनि। एग्ज़ैक्टली, माना जेको पने ते ठाहे उहो मुसवर आहे, कपिड़े ते उणे उहो मुसवर न आहे, जेको ब्रुश सां ठाहे उहो मुसवर आहे, जेको धागे सां करे उहो मुसवर न आहे। फैज़ अहमद फैज़ जी धीउ सलीमा हाशमी जी PhD इन मौजूदु, हुन चयो त इन्हनि खे बि ओड़ो ई आर्ट सम्झो वञे जीअं ॿिया आर्ट या फॉर्म्स आहिनि। त इन करे इहो असांजे पिदरी समाज जो मसइलो आहे। ऐं हिकिड़ी ॾाढी दिलचस्प ॻाल्हि थी त
साइंस खे टुका लॻल आहिनि उहा छो सही आहे, इहा ॾाढी दिलचस्प ॻाल्हि आहे। ॾिसो, हिकिड़ो आहे साइंटिफिक थॉट, साइंटिफिक आइडिया, ॿियो प्योर साइंस आहे। मुसलमाननि 500 साल लॻाया पर हिकु बि साइंसी कानून ॻोल्हे कोन लधऊं, साइंटिफिक थॉट खे डेवलप कयूं, साइंटिफिक इंक्वायरी में लॻल रहिया, पर हिकिड़ो बि लॉ ऑफ ग्रेविटेशन जहिड़ो कानून त कोन खणी आया, लॉज ऑफ मोशन त कोन खणी आया, थर्मोडायनेमिक्स जा लॉ त कोन खणी आया। हिकिड़ी हुनखे बीमारी इहा बि लॻल हुई जो जेका कीमिया हुई उनमें हुननि वटि वॾो ज़मानो हिकिड़ो प्रोजेक्ट रहियो त तकिड़ो अमीर थियणु चाहींदा न माण्हू, त पितल मां ऐं जिस्त मां ऐं ट्रामे मां सोन कीअं ठाहियूं। हे कीमिया इन जो नालो हूंदो, एल्कीमिया मतिलबु इहो, अल्केमिया जो मतिलबु इहो हूंदो। हे सभु मुस्लमान वॾा ज़माने में इहो बेसिकली केमिस्ट्री में वॾो इंट्रस्ट इन करे हो। इहा तारीख़ जी दिलचस्प ॻाल्हि आहे त ग़लति मक़सद सां ग़लति सही कमु शुरू करे पोइ केमिस्ट्री ठाहे विया, पर हुन जी बेसिकली इंट्रस्ट इहो हो त हिन मां सोन कीअं ठाहियूं। 100 साल ताईं कामरेड लॻा रहिया त टामे मां सोन कीअं ठाहियूं, उहो ठहिणो ई न हो। इन दौरान केमिस्ट ठाहे विया, जेको असुलु कमु शुरू कयो उहो थियणो ई कोन हो, पर केमिस्ट्री सम्झी विया इन ज़माने में, इन दौरान। हे सभु तेज़ाब शयूं मामला उन मां घणे भाङे, इनखे चइबो आहे कीमिया, इनखे चइबो आहे अल्केमिस्ट। सो त इहे दिलचस्प ॻाल्हियूं आहिनि। त साइंस, त साइंटिफिक थॉट त को बि थी सघे थो, पर जेका प्योर साइंस आहे उहा ख़्यालु न आहे, उहा फितरत जी मेकानकियत आहे। इट कैन नेवर गो रॉन्ग। इन करे साइंस वरी मोहतात आहे। साइंस चए थी हाइपोथीसिस ॿी शइ आहे, ऑब्ज़र्वेशन ॿी शइ आहे, एक्सपेरिमेंट टी शइ आहे, ऐं फैक्ट ॿी शइ आहे, लॉ ॿी शइ आहे। ऐं इन करे चंद लॉज आहिनि फ़क़ति, छो त लॉ जेको आहे उहो वेरीफाइड आहे। करोड़ भेरा वरजाईंदव त लॉ साॻी तरह प्रूव थींदो, छो त लॉ आहे न, उहो त तव्हां थोरी ठाहियो आहे, उहो फितरत जो ठहियलु आहे अॻे ई, उहो तव्हां रुॻो सम्झो आहे। लॉ इंसान कोन ठाहियो आहे फितरत जो। हे जेके घणे भाङे मज़हबी माण्हू आहिनि हे साइंस को ॾिजनि था, उहो जहालत जे करे। बाबा, साइंस इंसान जी तख़लीक़ न आहे, उहा फितरत जी डिस्कवरी आहे। फितरत में अॻे ई आहे। न्यूटन जा अबा जवाब कोन जावा त सूफ़ी ईअं ई किरंदो हो, रुगो लॉ ऑफ ग्रेविटेशन सम्झ में न आयो। न्यूटन इहो तख़लीक़ कोन कयो आहे, इहो डिस्कवर कयो आहे। साइंस इंसान जी तख़लीक़ न आहे। हा, टेक्नोलॉजी साइंस इंसान जी तख़लीक़ आहे, उहा टेक्नोलॉजी इंजीनियरिंग आहे। एसी कहिड़े उसूल तहत हवा खे थधो करे थी, इहा साइंस आहे, पर मशीन कहिड़ी थधो कंदी इहा टेक्नोलॉजी आहे। त टेक्नोलॉजी त माण्हुनि जी ठाहियल आहे, पर जेको उसूल आहे उहो त काइनाती आहे न, उहो त माण्हू कोन ठाहियो हूंदो, ईअं न। हिकिड़ो माण्हू पाणी खे उॿारे थो, पाणी बाफ़ थो वञे, इहा त अप्लाइड पासो आहे, पर पाणी बाफ़ में छो थो बदिलजे उहो त माण्हू त कोन तय कयो आहे न, उहो त दरअसल उनजी मैकेनिक्स आहे, उनजो उहो रुॻो सम्झो आहे माण्हू थर्मोडायनेमिक्स में। थर्मोडायनेमिक्स जा लॉस माण्हू कोन ठाहिया आहिनि, को बि लॉ। त इन करे साइंस ह्यूमन अंडरस्टैंडिंग न आहे, फितरत जी डिस्कवरी आहे, फितरत खे जा लॉ जी डिस्कवरी आहे। इहे काफ़ी सवाल अची विया आहिनि, टाइम घटि आहे। मुस्लमान जो ज़वाल छो आयो? अकुल सां, इल्म सां, साइंस सां ताल्लुक़ ख़तमु करे छॾियऊं त हे हाल अथनि, ऐं इहो ई रहंदुनि जेसि ताईं इन जी सिचुएशन में रहनि था। जेका बि तहज़ीब, जेको समाज अकुल, इल्म ऐं साइंस सां गॾियल हूंदो ऐं पोइ समाजी इंसाफ़ सां, इनकलाबनि ज़रिए, ॿियनि ज़रिए सां ज़ाहिरात, उहो अॻिते वेंदो। पर जेको माण्हू डॉगमेटिक हूंदो समाज, उहो अॻिते न वेंदो।
ईअं तव्हां ॻाल्हि कई आहे बिग बैंग थ्योरी, बिग बैंग थ्योरी आहे, बिग बैंग जी बि थ्योरी आहे। मूं तव्हांखे चयो त साइंस में थ्योरी कैन ऑलवेज गो रॉन्ग, थ्योरी इज़ थ्योरी, थ्योरी लाइ लाज़िम थोरी आहे उहो सही हुजे, अञा ताईं थ्योरी आहे न उहा। थ्योरी माना माण्हुनि जी अंडरस्टैंडिंग आहे, साइंटिफिक अंडरस्टैंडिंग आहे, अञा प्रूव न थी आहे, इहा थ्योरी आहे। पर जॾहिं प्रूव थी वेंदी मुकमल तरह पोइ लॉ थी वेंदी। इन करे साइंस तमामु तमामु मोहतात हूंदी आहे कंहिं शइ खे कानून करार ॾियण में। हे को सिंध असेंबली थोरी आहे जो कानून पास करे छॾे 5 मिंट में, या पाकिस्तानी पार्लियामेंट आहे जुगाड़ी कानून 15 मिंट में हथ वधी करे पास। फितरत जा कानून माण्हुनि जा ठाहियल न आहिनि, माण्हुनि जा सम्झियल आहिनि ऐं डिस्कवर कयल आहिनि। सो सही तारीख़ ग़लति तारीख़ छा आहे? फैक्चुअल शइ तारीख़ है, सब्जेक्टिव इंटरप्रिटेशन ख़्वाहिशुनि ते ॿधल उहा तव्हांजी परसीव्ड हिस्ट्री आहे। हिकिड़ी रियल हिस्ट्री आहे, ॿी परसीव्ड हिस्ट्री आहे। रियल उहा आहे जेका फैक्चुअल आहे, ऐं तारीख़ में एॾा कूड़ हयल आहिनि। हाणे सुभाणे वरी पाण खे सॼी तारीख़ त मुमकिन न आहे, नंढे खंड जी तारीख़ सुभाणे सेशन आहे पूरो, नंढे खंड जी तारीख़ ऐं पाकिस्तानी तारीख़ ते ॾिसजो, हुन में वरी कूड़ नंबर 1 2 3 वॾो लिस्ट आहे पूरी। त तव्हांखे कीअं ॾिसणु खपे, फैक्चुअल जेका शइ आहे उहा हिस्ट्री आहे, ऐं जेका शइ परसीव्ड आहे ऐं जेका उहा हिस्ट्री रियल आहे। मादे मां ज़िंदगी कीअं पैदा थी, ॾाढो सवाल इंट्रस्टिंग आहे। ॾिसो हाणे इहे ज़ाहिर आहे त सवाल अॻे ई साइंस ॾेई चुकी आहे घणे भाङे, मां थोरो हुनखे ॼाणो। मादे जा मज़हर मुख़्तलिफ़ आहिनि, पर जेका लाइफ जी शुरूआत जे बारे में जेको चयो वञे थो उहा गैस बि मैटर जो फॉर्म आहे, गैस मैटर जो फॉर्म आहे न। भला हिकिड़ी एयर कंडीशन पोयां पाणी थी हारे, पाणी किथां थी आणे? हिन में कहिड़ी पाणी जी बाल्टी पई आहे जेका पोयों हारे थी? पाणी त आहे सी कोन आस पास। हिकिड़ी एयर कंडीशन पोयां पाणी थी हारे, छो त उहा ऑक्सीजन ऐं हाइड्रोजन जे फ्यूजन सां पाणी क्रिएट करे ऐं डेवलप करे पोयां हारे थी, थधिकार ॾेई थी सघे। त जेका ज़िंदगी आहे जंहिंखे असां ऑर्गेनिक लाइफ चऊं था, उहा ऑर्गेनिक लाइफ दरअसल घणे भाङे इन करे इहा कमाल जी ॻाल्हि आहे त क़ुर शरीफ़ में आयत बि आहे, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। क़ुर शरीफ़ में आयत आहे त असां ज़िंदगी खे पाणी में पैदा कयो आहे, ॾाढी कमाल जी स्टेटमेंट आहे। असां हयाती खे पाणी में पैदा कयो आहे, त दरअसल ऐं फैक्ट आहे इहो। पोइ हाणे त इन करे गैसिस जी पाण में कॉम्बिनेशन सां शयूं ठहंदियूं वञनि थियूं। इन करे पाणी जिते बि तव्हां ॾिसो लाइफ जो को बि फॉर्म आहे, बॉटनिकल आहे, ज़ूलॉजिकल आहे, या ह्यूमन फॉर्म आहे, या को बि फॉर्म आहे, उहो तव्हांखे घणे भाङे पाणी सां वाबस्ता शयुनि में नज़र अचे। उहो इन करे हाणे इनखे तव्हां पढ़िजो ऐं तफ़सील तव्हां। वहम छा आहे? हीअ हिते वेठी आहे, मां चवां त न वेठी आहे, इहो वहम आहे। ऐं हिते वरी ॿी का शइ न वेठी आहे, मां चवां उहो वेठो आहे, इहो वहम आहे। अणहूंद खे हूंद सम्झणु वहम आहे, ऐं हूंद खे अणहूंद सम्झणु वहम आहे। सिंपल। बीइंग खे नॉन बीइंग सम्झणु ऐं नॉन बीइंग खे बीइंग सम्झणु इहो वहम आहे। इन करे सवली सिंधी में इहो आहे, बाक़ी हाणे तफ़सील खोल बसि त पोइ त ॻाल्हि घणी ॾगी थी वेंदी आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त असां सभई माण्हू ऐं असां सभई माना रूए ज़मीन जा माण्हू उहे ॼातल ऐं अणॼातल वहमनि जो शिकार आहियूं ऐं वहमनि में रहूं था। इल्यूजन्स तमामु घटि अहिड़ा आहिनि जेके जिंद छॾाए विया आहिनि वहमनि मां, तमामु घटि माण्हू आहिनि जेके जिंद छॾाए विया आहिनि।
अक्सरियत माण्हुनि जी उहा अॼु बि वहमनि में जीअरी आहे, डिल्यूजन्स। जेको नाहे चओ उहो आहे, जेको आहे चओ उहो नाहे। इन खे छा कंदो आहे? जेको माण्हू ऐं समाज सम्झे थो जेको नाहे चए थो उहो आहे, ऐं जेको आहे चए थो उहो नाहे, इन सां पंहिंजी भित सां टकराइण जे बराबरि आहे। इहो वहम आहे। इन करे पंहिंजो पाण खे, इहो तव्हांजो होमवर्क आहे सभिनी जो, त पाण खे चेक कंदा रहो त केतिरा वहमी आहियो ऐं केतिरा न आहियो, ऐं कीअं जिंदु छॾायो वहमनि में जाऊं ऐं ज़िंदगी खे आसान कयो थोरो। अॻे ई टेंशन घणा आहिनि, अजाए न पालियो। जेके रियल आहिनि उहे भली हुजनि, जेके रियल आहिनि उहे भली हुजनि ऐं उन्हनि खे माण्हू मोह ॾींदो पियो, पर जेके आहिनि ई कोन उहे टेंशन पाले वेठा आहियूं असां। नतीजे में सॼी हयाती माण्हूअ जी, तॾहिं बुखारी जो मुकल शेर ॿुधायो त वहमनि जे मुकामनि में सुती पई आहे मगर जे, हीअ क़ौम उथी पई त महशर खां तिखी आहे। जेको समाज वहमनि में मोह पियो हूंदो उहो कहिड़ा वेही तराड़ू हणंदो। इन करे वहम, हा इहो कमु तव्हां शाइरनि ते छॾे ॾियो ऐं आर्टिस्टनि ते, त जेको नाहे उन खे बि महसूसु कनि, जेको जंहिंजो कमु आहे उन खे सूंहे थो उन खे ॾियो। हाणे जे इहो वरी फ़लसफ़ी बि करणु लॻे, साइंटिस्ट बि करणु लॻे, सियासी माण्हू बि करणु लॻे, ॿियो बि करणु लॻे, बाबा न, इहो जंहिंजो कमु आहे उन खे करणु ॾियो। ठीकु आहे न। ऐं हिकिड़ो दोस्त सुवालु ॾाढो दिलचस्पु कयो, ऐं इन ॻाल्हि ते पूरो था कयूं, टाइम घणो थी वियो आहे पंहिंजी ॻाल्हि ते चऊं त भला जे दुनिया मादी आहे त पोइ छा जा इनकलाब, छा जी तब्दीली, छा जी? ओके, इहो ॾाढो दिलचस्पु सुवालु आहे। तव्हां वञो था हिकिड़ी दादू हिकिड़ी बस में चढ़ी लाड़काणे, तव्हांखे ख़बर आहे त इहा बस तव्हांजी न आहे, सॼी उमिरि बि तव्हां हुते कोन वेठा हूंदव, ऐं तव्हां लही बि वेंदव, पर चाहींदा आहियो त जेसि ताईं हितां खां लाड़काणे ताईं वञा त फज़ीलत सां वञा, फज़ीलत सां हुजां, बस चङी हुजे, कुझु एसी ते वधीक भली ॻाल्हि आहे। हाणे त पहिरियों चेक कबो आहे एसी आयसि न आयसि, हिन हाल में ॾिसंदा अचो हले बि न पई हले, हिन हाल में तव्हां कहिड़ो क़यामत ते वेठा हूंदव, पोइ तव्हांखे छो थी एसी खपे? हर जाइ ते तव्हां चओ था त जेतिरो बि टाइम आहियां उते फज़ीलत सां हुजां, कंफर्ट सां हुजां ऐं पीस सां हुजां, ईअं न। तव्हां वियो रेस्टोरेंट में वेंदा आहियो, तव्हां भले खां भली मानी खाओ, हफ़्ते खां पोइ तव्हां यादि न हूंदी आहे, हफ़्तो छा तव्हांखे सुबुह यादि न हूंदी, त माना छुटी भई हली, तव्हां चवंदव हींअर सुठो खावां, मज़ो अचे, सफ़र कयां सुठो कयां, हीअ दुनिया ईअं न आहे। इहा सही ॻाल्हि आहे त असां मां कंहिंखे बि हिते न आहे रहणो परमानेंटली, पर जेका ज़िंदगी हथ में अथऊं बस वारी वांगुरु, ट्रेन वांगुरु, कंहिं जाइ वांगुरु, माण्हू किराए जाइ में रहे त चए थो न किराए जाइ बि चङी हुजे, पोइ एॾा सियाणा आहियो हर शइ जे बारे में, बस जे बारे में सियाणा आहियो, ट्रेनिंग हॉल जे बारे में बि सियाणा आहियो, हर शइ में चाहियो था शइ बहितर हुजे, यूनिवर्सिटी बहितर पढ़ां, पोइ कहिड़ी तव्हां यूनिवर्सिटी सही पढ़ंदा आहियो? त पोइ हीअ लाइफ जेका तव्हां हथ में आहे, पोइ उनखे ठीकु छो न कजे, उहा छॾे ॾिजे हुनखे। उन में वॾेरा हुजनि, सरमाएदार हुजनि, मुला हुजनि, ऐं जुगाड़ी सभु हुजनि, ऐं पीर हुजनि, ग़रीब बुख में, उञ में, महरूमी में, ज़ुल्म, बेइंसाफ़ी का शइ न आहे, माण्हू मुआ पिया आहिनि, पोइ इहो ठीकु न कजे, छो त अॻे ई मादी आहे, पाण छा कंदासीं हिनखे? बाबा मेटीरियल वर्ल्ड आहे ऐं रियल वर्ल्ड आहे, त जेका असांखे हयाती मिली आहे 40, 50, 60, 70, 80, 90, 100 हस्बे ज़ाइक़ा जेतिरी बि तव्हांखे मिली आहे, एपिक्यूरस ॾाढी हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि कंदो हो, उहो चवंदो हो त पुर कैफ़ माना पुर मुसरत जेका हुनजो फ़लसफ़ो आहे, चवंदो हो त पुर मुसरत 50 साल हयाती फज़ूल 100 साल खां 100 भेरा बहितर आहे। लतीफ़ साईं बि चयो आहे, कमाली ॻाल्हि कयूं, लतीफ़ साईं कमाली ॻाल्हि कई आहे, चए थो कैफ़ धारा कोए माना कैफ़ खां सवाइ, पुर मुसरत कैफ़, कैफ़ धारा कोए जिए को न जहान में, उन खां सवाइ जीअण जायो आहे। माण्हू पुछे ॾे ख़बर जा, बस गुज़रे भई,
मोह पियो आहे, बर्बादु लॻो पियो आहे अंदरि में। जीअरे माण्हू वांगुरु जवाबु ॾे त भली भई गुज़रे या न पई गुज़रे भले भली कंदासीं हुनखे। इन करे इहो जेको सुवालु आहे ऐं इहो असांजो आख़िरी मौज़ू में ईंदो, इनखे ई सेक्युलरिज़म चइबो आहे। इनखे चइबो आहे हिन दुनिया सां दिलि लॻाइणु, हिन दुनिया खे बहितर करणु, इनखे ई चइबो आहे सेक्युलरिज़म।